हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरणमीर। कहिड़ा हाल तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। अॼु जी ताज़ा ऐं गर्मा गर्म ख़बर इहा आहे त एक्स PM इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे, पर न पंहिंजो पाण खे पैनिक कयो न ॿियनि खे पैनिक करण जी कोशिशि कयो। मां तव्हांखे इहा ई रिक्वेस्ट कंदसि, जिथे आहियो उते ई हुजो ऐं दुआ इहा ई आहे अल्लाह साईं खां त मुल्क जा हालात सही रहनि, पर जिथे जिथे हालात ख़राब थियण जा चांसिस आहिनि उहो रूट तव्हांखे बिल्कुलु भी नाहे वठिणो। ऐं जेकॾहिं तव्हां किथे फाथल आहियो त बराए महिरबानी पंहिंजो पाण खे सेफ करण जी कोशिशि कयो। गूगल आंटी, मां हमेशह चवंदी आहियां, गूगल आंटी इन ई करे जेको आहे इजाद कई वई आहे त उहा असांजी मदद कंदी आहे रूट्स में। इन करे तव्हां पंहिंजी गूगल आंटी जो सही तरीक़े सां इस्तेमालु कयो ऐं पंहिंजो रूट जेको आहे सेफली पंहिंजे घर ताईं पुॼण जी कोशिशि कयो, छो त शाम जो मे बी हालात थोड़ा डिस्टर्ब थी सघनि था, पर अल्लाह में उमेद आहे, असांखे पंहिंजी फोर्सिस में उमेद आहे त इंशाल्लाह सभु कुझु बहितर थींदो। ऐं उन खां अलावा अॼु हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हां सां इहा करणु चाहींदसि त 9th मैट्रिक जा एग्ज़ाम्स हली रहिया आहिनि, त असांजा जेके टीचर्स जेके उते आहिनि, जेके ॿारनि जी निगरानी जे लाइ उन्हनि खे रखियो वियो आहे, इन्विजिलेटर्स आहिनि, त भई तव्हां छा करे रहिया आहियो? ॿार खुले आम जेको आहे चीटिंग करे रहिया आहिनि। मां अॼु रीसेंट वीडियोज़ ॾिठियूं आहिनि, मीरपुर ख़ास जी ऐं लाड़काणे जी वीडियोज़ ॾिठियूं आहिनि, इवन कराची जी वीडियोज़ ॾिठियूं आहिनि ऐं हैदराबाद जी वीडियोज़ ॾिठियूं आहिनि, त हीअ छा थी रहियो आहे? मतिलबु तव्हां ॿारनि खे जेको आहे खुलेआम इजाज़त ॾेई वेठा आहियो ऐं तव्हां मोबाइल्स अलाउ कयूं आहिनि त तव्हां मोबाइल्स ओपन करे जेको आहे तव्हां खुलेआम चीटिंग कयो ऐं उहे वीडियोज़ बि रिकॉर्ड थियनि थियूं। तव्हांजा बाक़ाइदा फेसिस अची रहिया आहिनि, ॿारनि जा फेसिस अची रहिया आहिनि, कंहिंखे को डप कोन्हे को, यानी तव्हां में अल्लाह जो ख़ौफ़ निकिरी वियो आहे, तव्हां मां पाण मां इहो ख़ौफ़ निकिरी वियो आहे त सुभाणे हिननि ॿारनि जो फ्यूचर छा हूंदो जेके चीटिंग करे पढ़ी रहिया आहिनि, या सुभाणे असांजो फ्यूचर छा हूंदो। जेकॾहिं ॿारनि खे असां पढ़ायूं था त ॿारनि जे बहितर मुस्तक़बिल जे लाइ ॿारनि खे पढ़ायो थो वञे, इन जे करे असां ॿारनि खे नथा पढ़ायूं त ॿार चीटिंग करे पास थियनि ऐं कंहिंजो हक़ मारनि। थी सघे थो उते जेको चीटिंग करे पास आउट करे वञे ऐं उन जी जाइ ते को ॿियो हुजे जेको असल हक़दार हुजे उहो फेल थी वञे, त केॾी ग़लति ॻाल्हि आहे। तव्हां थोरो जेको आहे पेरेंट्स जाॻो इन शइ ते ऐं बराए महिरबानी जिथे तव्हां लखनि जी तादाद में ॿारनि जी पढ़ाई ते ख़र्चो कयो था, तव्हां स्पेशली इन शइ ते थोरो एक्शन खणो त छा थी रहियो आहे। ऐं स्पेशली उहे माण्हू जेके पंहिंजो पाण खे जेको आहे चवनि था त असां तमामु वॾा फोर्सिस वारा आहियूं, वॾा माण्हू आहियूं, भाई जेके बि आहियो तव्हां, अल्लाह साईं तव्हांखे तव्हांजी पोज़ीशन बख़्शे ॾिए, बल्कि अञा डबल ट्रिपल तव्हांजी पोज़ीशन करे, पर तव्हां जेको आहे सेंटर्स में अची करे टीचर्स खे हैरास था कयो पिया त तव्हांखे ख़बर आहे त मां केरु आहियां ऐं हीउ जेको ॿारु हिते पढ़े थो तोखे ख़बर आहे त हीउ केरु आहे, त इन जो छा मतिलबु आहे? तव्हां खां बि मथे हिकिड़ी ज़ात वेठी आहे, कुझु त अल्लाह जो ख़ौफ़ कयो। तव्हां वीचारनि टीचर्स खे अची हरास था कयो पिया त तूं जेको आहे हिनखे चीटिंग करणु ॾे, हिनखे हेतिरा मार्क्स न आया त पोइ सुठी ॻाल्हि कोन थींदी। इहे सभु वीडियोज़ असां ॾिठियूं आहिनि। उन खां पोइ जेको आहे मां हिते तव्हां सां ॻाल्हाए रही आहियां ऐं ॿारनि जा पेपर्स थी रहिया आहिनि। कराची जो हिकिड़ो अहिड़ो सेंटर जिते छोकिरियुनि खे न टेबल प्रोवाइड कई वई आहे, न चेयर, न डेस्क, न छा कुझु बि न, वीचारियूं हेठि ज़मीन ते वेठियूं आहिनि ऐं उन्हनि वटि क्लिप बोर्ड्स बि कोन्हनि के जिते उहो पंहिंजो पेपर अटैच करे ऐं पेपर आराम सां करे सघनि। हेठि पलटी वारे जेका असां चोकड़ी जी चवंदा आहियूं न, जेको वेही करे ईज़ीली जेको वेहंदियूं आहिनि छोकिरियूं, ऐं पेपर उन्हनि जे हथ में आहे। लिटरली मां तव्हांखे ॿुधायां थी, पेपर हीअं करे ऐं हुन ते हीअं वेठी थी लिखनि। छा लिखंदियूं हाणे? कीअं पेपर ॾींदियूं? त तव्हां थोरो एक्शन खणो, जेके पेरेंट्स आहियो थोरो एक्शन खणो इन शइ ते, थोरो सुजाॻ थियो। ऐं इलाही निंड करे वरिती असां सभिनीनि, हाणे थोरो असांखे पंहिंजे ॿारनि जी पढ़ाई ते बि तवजो ॾियणी आहे ऐं उन्हनि टीचर्स ते बि असांखे तवजो ॾियणी आहे जेके खुलेआम चीटिंग कराए रहिया आहिनि। थोरो मतिलबु हाणे इन शइ खे असांखे नज़र में रखिणो आहे ऐं थोरो हाणे असां अवेयर कयूं पंहिंजे ॿारनि खे बि, पंहिंजे पेरेंट्स खे बि, त बराए महिरबानी हाणे उहो टाइम कोन्हे को जो तव्हां जेको आहे कंहिंजो हक़ मारियो। हक़ हूअं ई असांजा घणेई मारिजी विया आहिनि, पर हाणे ॿारनि जे हक़नि जा जेको आहे पढ़ाई जो एटलीस्ट हक़ न मारिजे। सो थोरो मां पेरेंट्स खे चवंदसि त थोरा सुजाॻ थियो हाणे।
अॼु जेका असांजी भेण असां सां गॾु हिते मौजूदु आहे, शी इज़ अ डॉक्टर ऐं उन खां अलावा मल्टीपल शयुनि ते असां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं ऐं माशाअल्लाह सां हू न्यूरोलॉजिस्ट आहिनि। डॉक्टर कुरतुलिन पंवर असां सां गॾु मौजूदु आहिनि, कंसल्टेंट न्यूरोलॉजिस्ट आहिनि। सो असां वटि अॼु खोड़ सारा टॉपिक्स आहिनि जिन जे बारे में असां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे ऐं तव्हांखे कोई बि जेकॾहिं सवाल करिणो आहे डॉक्टर साहिबा सां त तव्हां बिल्कुलु असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था ऐं डॉक्टर साहिबा सां सवाल करे सघो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मां तव्हांखे वेलकम थी कयां रंगन भरी शाम में। थैंक यू किरण। डॉक्टर साहिबा अॼुकल्ह छा थी रहियो आहे, छा करे रहिया आहियो हिन कम खां अलावा? हा हिन कम खां अलावा मां त ईअं चवंदमि त बिल्कुलु वक़्तु इलाही घटि आहे। घर में नंढड़ा ॿ ॿार आहिनि, माशाअल्लाह। बाक़ी टाइम सॼो ई उहो खणी वठंदा आहिनि। ज़बरदस्त। बाक़ी उन खां अलावा अगरि थोरो टाइम बचंदो आहे त थोरो पंहिंजो पेंटिंग आहे, आर्ट्स थोरो। अरे वाह, मतलब डॉक्टर्स भी ॾाढा टैलेंटेड हूंदा आहिनि, हिन जो मतिलबु आहे उन्हनि में बि इहो फन हिकिड़ो हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। पर मां फर्स्ट मुंहिंजी लाइफ में अहिड़ो एक्सपीरियंस थियो आहे जेका अहिड़ी मूंखे डॉक्टर मिली आहे जंहिं पंहिंजे हिन फन जे बारे में बि ॿुधायो आहे। मां त इहो सम्झंदमि डॉक्टर त थी वियासीं बसि, उहो बि शौक़ु हुयो, पर उनखां पहिरियां इहो हुयो त पंहिंजी हिकिड़ी आर्ट गैलरी ठाहिजे, आर्ट्स जी पेंटिंग कजे, ड्राइंग, स्केचिंग, इहे मां इलाही कंदी रहियसि। हाणे बि जॾहिं फ़ारिग टाइम मिलंदो आहे त इहा शइ कंटिन्यू। ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाअल्लाह, ऑल द बेस्ट टू यू। डॉक्टर साहिबा, जीअं तव्हां मतिलबु न्यूरोलॉजिस्ट आहियो माशाअल्लाह सां, त बेसिकली न्यूरोलॉजिस्ट ऐं न्यूरो जो मतिलबु छा आहे, पहिरियां त असांखे इहो ॿुधायो। न्यूरोलॉजिस्ट जो मतिलबु आहे हर उहो सिस्टम जंहिंखे असां चवंदा आहियूं नर्वस सिस्टम, उन सां रिलेटेड कोई बि बीमारियूं आहिनि जेके उन सिस्टम खे मुतासिर करनि थियूं, उन्हनि जे बीमारियुनि जे माहिर खे न्यूरोलॉजिस्ट चयो वेंदो आहे। ठीकु आहे। उन में अगरि असां स्टार्ट कयूं, ब्रेन आहे, तव्हांजो स्पाइनल कॉर्ड आहे ऐं तव्हांजो नसूं आहिनि, इहो पूरो तव्हांजो पाथवे आहे। इन मां टॉप खां वठी करे नसुनि जे एंड ताईं किथे बि कोई बि प्रॉब्लम हो त उहो न्यूरोलॉजी सां रिलेटेड प्रॉब्लम हो, उन्हनि जे माहिर खे न्यूरोलॉजिस्ट चइबो आहे। सही। त असांजी बॉडी जे अंदरि जेके रगूं थियनि थियूं, बेसिकली उन्हनि जो जेको फंक्शन हूंदो आहे ऐं उन में जेकॾहिं कोई प्रॉब्लम थिए थो त असांखे न्यूरोलॉजिस्ट ते वञणु घुरिजे। रगूं न किरण, ॿ सिस्टम जीअं चऊं अलॻि अलॻि आहिनि। रगूं ॿ तरह जूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ियूं जेके खून खणी वञनि हार्ट ॾे ऐं जेके हार्ट खां खून वापसि खणी अचनि। मतिलबु हीअ असांजो ओपन डिस्कशन आहे, सभु खुली डिस्कस कंदासीं। त रगूं असां चवंदा आहियूं जेकी पूरे जिस्म खां खून खणी करे दिलि जे तरफ़ वञनि ऐं दिलि खां वापसि खणी अची करे पूरे जिस्म खे सप्लाई करनि। ऐं नसूं जेके तव्हांजो मोटर फंक्शन आहे, मां इहे हथु रखां थी, इहे गरम आहे, इहो नसुनि जो कमु आहे। ऐं इहे मां शार्प आहे, तेज़ तरागा शइ आहे, हिते सूरु थींदो ऐं इहे मूंखे सड़े थो, इहे शइ इहो सभु महसूसु करणी आहे। इहे ग्रिप आहे, इहे कोई शइ आहे मां इनखे हथु लाहियां या पकड़ियां, मुंहिंजे ब्रेन इनखे सिग्नल मोकिले थो त हाणे तूं ग्रिप कर। इहे नसुनि जो कमु आहे, तव्हांजी हरकत ऐं तव्हांजो महसूसु करणु। खून पहुचाइणु रगुनि जो कमु आहे। सही। अच्छा, समटाइम्स ईअं बि थींदो आहे डॉक्टर साहिबा, इहो बि थोरो असांखे ॿुधाईंदा हलो, जो समटाइम्स असांजे ब्रेन में हिकिड़ी हलचल थींदी आहे, ईअं लॻंदो आहे ॼण सुयूं थियूं चुभनि पियूं, जंहिंखे असां टिंगलिंग टिंगलिंग चवंदा आहियूं, हेड टिंगलिंग चवंदा आहियूं, नेक टिंगलिंग चवंदा आहियूं जंहिंखे असां। त इहो घणो करे बैक ऑफ योर ब्रेन थींदो आहे ऐं बैक ऑफ योर नेक थींदो आहे, ऐं उन खां पोइ तव्हांजे जेके फिंगर्स आहिनि, जेके टिप्स आहिनि, नमनेस थियणु शुरू थियो, सुन थियणु शुरू थियो। इन जो छा रीज़न आहे? इन जो रीज़न आहे त असांजे गर्दन में इन पूरे इलाइक़े जो नालो आहे सर्वाइकल। सर्वाइकल कोई बीमारी न आहे, सर्वाइकल हिकु एरिया जो नालो आहे। हेड खां पोइ सर्वाइकल रीजन ईंदो आहे, सर्वाइकल खां पोइ थोरेसिक, पोइ लंबर, पोइ सैक्रल। सर्वाइकल स्पाइन में असांजा 8 मुहरा हूंदा आहिनि, 7 मुहरा हूंदा आहिनि, 8 नसूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जे विच मां क्रॉस कंदियूं आहिनि। असांजी पोज़ीशन ख़राबु आहे, असां सीधा न आहियूं वेठा, असां टेड़ा वेठा आहियूं, असां मोबाइल लॻातार इस्तेमालु कयूं था, या असां सुम्हण में तकियो मथे रखियो आहे इलाही, नेक जी पोज़ीशन स्टेबल न आहे, या असां अगरि ईअं चऊं त असांजे कंहिं रोड ट्रैफिक एक्सीडेंट या हिकदमि सां चुक पइजी वई आहे, कोई वज़नी शइ खईं आहे, हिकदमि असांखे चुक सुनई आहे, पोइ उते मुहरनि जे विच में तव्हांजूं नसूं फासी पियूं या प्रेस थी वियूं, उते इंट्रैपमेंट थी वई, या उन्हनि मुहरनि जे विच में जेको सो दॿिजी वियूं, या असां चऊं साइड मां गुज़रण वक़्तु उन्हनि खे कोई किथे न किथे ब्लॉकेज अची वई। त
त उहा ब्लॉकेज उते आहे, उनजा अलामात उतां खां वठी गर्दन जे अगरि सर्वाइकल एरिया सां मस त हैंड जे टिप्स ताईं अची सघनि था, हथ जे एंड ताईं अची सघनि था। इहो जेको असां चयो न त ईअं लॻे थो टिंगलिंग सेंसेशन आहे, ईअं लॻे थो कोई एबनॉर्मल, कोई ॼण जीत हलनि था, ॼण सुयूं लॻनि थियूं, ॼण कंडा लॻनि था मथे जे ब्रेन जे हेड जे पोइ वारे एरिया में। उहो बेसिकली सर्वाइकल 1 ऐं 2 जे विच में नसुनि जो दबाव आहे जेको स्टार्ट उते थींदो आहे, पोइ इहो ट्रेवल कंदो आहे हथ जे पूरे एंड वारे इलाइक़े ताईं। अच्छा, त उन जे लाइ पोइ असांखे छा करणु घुरिजे, मतिलबु कीअं डॉक्टर्स इन जे बारे में असांखे एडवाइस ॾींदो अगरि लेट सपोज़ कंहिंखे इहो प्रॉब्लम आहे? हा, पहिरियां त ॾिसो आम बंदो त ईअं न उनखे अंदाज़ो थींदो त मां हे कंप्लेन में, सभिनी खां पहिरियां त प्रोफेशनल एडवाइस वठो, कंहिं न्यूरोलॉजिस्ट खे वञी ॾेखारियो, न त जेके इन शइ खे तव्हां घर में ठीकु करे सघो था, असां ॿुधाईंदा आहियूं त तव्हां रूटीन ठाहे छॾियो त गर्दन जूं एक्सरसाइज़ करणियूं ई करणियूं आहिनि, ठीकु आहे। जीअं हिकु आम मतिलबु आहे येस येस नो नो एंड इहे त हिकु तव्हां ख़बर आहे, ऐं तव्हां ॾिसो न अक्सर ऑफिस वर्कर्स जेके हूंदा आहिनि टेबल ते वेठा आहिनि, गर्दन उन्हनि जी हीअं आहे, उनजी पोज़ीशन ई हीअं थी वेंदी आहे बिल्कुलु। ऐं या अगरि मतिलबु मोबाइल जे इस्तेमाल सां चइजे त उहो मतिलबु उनजी पोज़ीशन ई तव्हांखे ॿुधाईंदो, उनजो पोइ ते कंदो, उहो चवंदो मां पोइ ते कयां थी, मूंखे पोइ ते सूर ई नथो थिए। त घर में छा करे सघे थो, एक्सरसाइज़ पंहिंजी रूटीन में रखे, कोई बि तव्हां जेल तेल सां मसाज हुई तव्हांखे लॻे थो उनमें तव्हांखे हिस्ट्री इहो ई हूंदी त पाण ई बंदो सोचींदो त मूंखे हे जेका असां डिस्कस कई त हीअ असांखे हरकत थिए थी अचे थी, त उनखे ज़रूरु गर्दन में सूरु हूंदो, त उते हल्की मालिश करे सघे थो, तेल लॻाए सघे थो, उनखां बाद में उहा वर्जिश करे सघे थो ऐं हैंड जी एक्सरसाइज़ बि करे सघे थो। अगरि उहो रिलीज़ थी वई त उहो ठीकु थी वेंदो, अगरि न त ॿियो कोई प्रॉब्लम आहे त पोइ उनखे वरी उन हिसाब सां ॾिसंदासीं। अच्छा, समटाइम्स इन पोज़ीशन खे ॾिसंदे नज़र में रखंदे समटाइम बॉडी बि स्टिफनेस फील कंदी आहे, बॉडी बि स्टिफ थी वेंदी आहे, उनजो छा पर्पज़ थी थो सघे? उनजो बि पर्पज़ इहो ई आहे त हिकु लगातार, छो जो ॾिसो न हिकु मथे जो बि न हिकु चङो ख़ासो वज़न आहे, ठीकु आहे, ऐं हे गर्दन जी इलाही फ्लैक्सिबल स्पाइन आहे न, जॾहिं उनजो वज़न ई उन ते किरंदो त हू ज़ाहिर हिकु टिल्ट उन में अचणु शुरू थींदो। हिकु सिधो आहे इंसानु न, त लगातार हिकु पोज़ीशन में उहो पंहिंजी गर्दन खे रखे थो, जॾहिं हिकु पोज़ीशन में गर्दन खे रखे थो त उनजो यूज़ेज घटि आहे, उनजो इस्तेमालु घटि आहे, त उहो रखी रखी स्टिफ थींदो। चवंदा आहिनि एक्सरसाइज़ फ्लैक्सिबल रखण जे लाइ, पंहिंजो पाण खे टोनअप रखण जे लाइ एक्सरसाइज़ ज़रूरी आहे, त तव्हां उनजी हरकत कयो नथा। ज़्यादातर इन जो रीज़न ख़बर अथव छा हूंदो आहे त ऑफिस खां, मां त सॼो ॾींहुं ऑफिस में वेठो कमु कयां थो, ऑफिस खां पोइ फारिग थींदुमि मां, त उनखां बाद में मुंहिंजो घर आहे, ज़िमेदारी आहे, ॿार, पंहिंजो वारो टाइम ई न आहे, पंहिंजी एक्सरसाइज़ गर्दन जी आहे न। हिकिड़े स्टार्ट खां पोइ कुझु हफ़्तनि खां पोइ उन गर्दन जे मसल्स में सख़्ती अचणु शुरू थी वेंदी आहे, छो जो नस जो दबाव हुयो, मुहरनि जो दबाव हुयो, उनखे एक्सरसाइज़ ॾेई रिलैक्स न कयो वियो त हाणे पठा छिकणु शुरू थी वेंदा। ओके, ही वारी हा, इहा ऐं ॿियो औरतूं आहिनि घर में लगातार कमु, हिकु किचन में वञनि थियूं त 2-3 कलाक कुकिंग, मानी, थांव, सभु शइ घर में आहिनि, पोचा बुहारा या घर जा जेके रूटीन जा कम आहिनि, ऐं उहो न्यूट्रिशन न आहे, उहा ग़िज़ा न आहे, पाणी जी मिक़दार घटि आहे, हाइड्रेशन उहो न आहे कयूं, त पोइ लगातार उन पोज़ीशन में रखे हिकु सख़्ती अची वेंदी आहे हिकु उन ते। चवंदा आहिनि सुम्हण में सूरु आहे, उथण में सूरु आहे, हर कमु करण में सूरु आहे, गर्दन में सूरु आहे, मां उथी वेठी आहियां त मूंखां पर करवट नथी वरिती वञे, मां बेड ते लेटी पई आहियां त मां उथां थी, मूंखां उथियो नथो वञे, त थोरो सो असां चवंदा आहियूं त अॼुकल्ह अवेयरनेस सभिनीनि में आहे। अगरि यूट्यूब ऐं चैनल ॾिसंदा त कम अज़ कम तव्हां पंहिंजे रूटीन में कमर जूं, चेल जूं, गर्दन जूं एक्सरसाइज़ शामिलु कयो। ऐं न्यूट्रिएंट्स जेके तमामु ज़रूरी आहिनि, कैल्शियम ऐं विटामिन डी, इन जे लाइ ख़ासि तौर ते असांजी बॉडी जे लाइ जेके शयूं ज़रूरी आहिनि, हाणे जीअं विटामिन डी थी वियो, विटामिन B12 थी वियो, K2 थी वियो, इहे उहे विटामिन्स ऐं न्यूट्रिएंट्स आहिनि जिन जी शायदि कंहिंखे ख़बर न हूंदी, पर जॾहिं असांजी बॉडी मां इहे शयूं घटिजी थी वञनि पियूं त असांखे केॾियुनि शयुनि खे फेस करणो थो पए, केॾा सिम्पटम्स असांजा जागी था पवनि, ऐं कंहिंजा सिम्पटम्स ख़तरनाक बि थी सघनि था। ऐं जीअं असां हाणे पठे जी छिक जी ॻाल्हि कई न, हिकु स्टेज ते उहा लगातार हली हली हाणे उन में कोई मोबिलिटी न आहे, उन में कोई हरकत न, हिकु जॻह ते उहो फ्रीज़ थी वई आहे सफ़ा, मरीज़ पोइ ईंदो आहे। हाणे जॾहिं उन छिक सां ज़ाहिर हिकु बैलेंस आहे, उहो तव्हां लगातार पोइ अॻिते हलियो मुहरनि खे हिलाईंदो आहे, हॾी खे दबाव थी ऐं असां ग़िज़ा, माशाल्लाह असांजी ग़िज़ा हूंदी आहे, हॾी घिसजणु शुरू थी वेंदी आहे, नस वधीक दॿजंदी आहे, त पोइ हलंदे हलंदे हिकु अहिड़ी स्टेज, हाणे चवंदो हाणे मुंहिंजे टंगुनि मां जान निकिरी वई आहे, हाणे मुंहिंजा हथ कमु नथा करनि, हाणे उहो वीचारो बेड ते हली वियो। अच्छा, इन पोज़ीशन में छा स्ट्रोक जो बि ख़दशो हूंदो आहे?
स्ट्रोक त ॾिसो, अगरि हे त नसूं ई आहिनि न, तव्हां ॾिसो अगरि दिमाग़ में शरियान फटी पए खून जी या शरियान ब्लॉक थी वञे त दिमाग़ हर इलाइक़े खे खून जी सप्लाई ॾींदो आहे, हर इलाइक़े खे नसुनि जी सप्लाई बि ॾींदो आहे। मतिलबु जीअं हार्ट खां वेसल्स निकिरनि थियूं, जंहिंसां आर्टरीज़ जी ॻाल्हि कई, शरियानूं रॻूं उहे छा कंदियूं आहिनि, उहो खून दिमाग़ ताईं पहुचाईंदियूं आहिनि। अगरि गर्दन में इते जो मसइलो आहे, उते को अलाह न करे कोई उन दौरान कोई खून जी शरियान दॿिजी थी वञे त उहा दिमाग़ जे मथां खून पहुचाईंदी ई न दिमाग़ खे, त उन इलाइक़े में खून न पहुचण जी वजह सां स्ट्रोक ईंदो। पोइ उहो छा थींदो, जीअं अगरि मिसाल जे तौर ते राइट साइड ते दिमाग़ में कंहिं इलाइक़े में खून जी रग जो दौरान या मुतासिर थियण जी वजह सां उते ब्लॉकेज अची वई आहे त लेफ्ट साइड उन बंदे जी पैरालाइज़ थी वेंदी। इहो स्ट्रोक आहे। मुंहुं टेढ़ो थी वेंदो, हिकु मुंहुं में कमज़ोरी अची वेंदी, आवाज़ में लड़खड़ाहट ईंदी, ॻाल्हाए न सघंदो, ऐं हिकु सॼो या खॿो हथु, सॼो या खॿो पैर कमज़ोर थी वेंदो। फालिज जा अलामात किरन बिल्कुलु सडन ईंदा आहिनि, तव्हांखे ईअं त मरीज़ राति जो बिल्कुलु फैमिली ॿुधाईंदी तव्हां बिल्कुलु सही हुयो, मानी खाधई, आराम सां वञी करे सुम्ही पियो, सुबुह सां उथियो आहे, वेंझण वियो, तड़कण वियो त वॉशरूम मां वापसि ई न आयो। असां दरवाज़ो खड़काए करे हिकदमि दरवाज़ो भञी करे ॾिठोसीं त उहो हेठि पियो हुयो ऐं उहो ॻाल्हाए कोन पियो सघे, उनजो हथु बि कमज़ोर हुयो, पैर बि कमज़ोर हुयो। असां खणी करे उनखे अस्पताल, असां अगरि पोइ ते हिस्ट्री रिकॉल कयूं त छा उहो हाई ब्लड प्रेशर जो मरीज़ हुयो, पर हू दवा न खाईंदो हुयो। हो दिलि जे कंहिं मर्ज़ में मुब्तला हुयो, डॉक्टर हुनखे दवाऊं ॿुधायूं हुयूं त तुंहिंजी दिलि कमज़ोर आहे, सही कमु नथी करे, त उहो मथे खून काॾां पहुचाईंदी, दवाऊं तव्हांखे खाइणियूं आहिनि। उहो चवंदो मूंखे जॾहिं तकलीफ़ थींदी हुई, मूंखे जॾहिं अलामात महसूसु थींदा हुया त मां दवा खाईंदो हुयमि, त भई तॾहिं त ब्लड प्रेशर खे ख़ामोशी सां क़तल करण वारे मर्ज़ जो नालो लक़ब मिलियल आहे उनखे। त तव्हां अगरि ब्लड प्रेशर जी गोरी खाओ था, उन ब्लड प्रेशर जी गोरी खाइण सां तव्हांजो ब्लड प्रेशर नॉर्मल थो थिए त इहो गोरी जी वजह सां नॉर्मल आहे, गोरी उनखे कंट्रोल करे वेठी आहे। माण्हुनि जी छा सम्झ आहे त मां गोरी खाधमि, मुंहिंजो ब्लड प्रेशर नॉर्मल थी वियो, मां गोरी बंदि करे छॾी। जॾहिं मूंखे मथे में सूरु पियो, मूंखे लॻो त मुंहिंजो ब्लड प्रेशर वधियल आहे, मां गोरी खाई छॾी, पोइ सुबुह जो इहा हालत थी। अक्सर करे माण्हुनि जो इहो बि हूंदो आहे त मां दवा इन करे बि नथो खावां या नथी खावां जो मूंखे आदत पइजी वेंदी, ब्लड प्रेशर जी दवा खाइण जी आदत पइजी वेंदी, ऐं मां पंहिंजो पाण खे मतिलबु हूअं ई ठीकु करणु चाहियां थो या चाहियां थी, दवा जो असां रूटीन में इस्तेमालु नथा करणु चाहियूं। त इहो बि हिकिड़ो साइकोलॉजिकल आहे अॼुकल्ह जे माण्हुनि में। साइकोलॉजिकल बि आहे। इन में न किरन ॿ टे ॻाल्हियूं आहिनि डिबेट वारियूं, जिते थोरो माण्हू डिस्कस करे, उहो इहो त जेकी माण्हू बिल्कुलु फिट हुयनि, कंहिं डिप्रेशन कंहिं अहिड़े हालात जी हुनजी वजह सां हुनजो वज़न हिकदमि वधी वियो, हुननि पंहिंजो पाण खे कमरे में बंदि करे छॾियो, हलणु घुमणु न, ऐं बेतहाशा हुन मतिलबु न खाइणु शुरू कयो, त उहो हर ॿाहिरां जी ग़िज़ा हर शयुनि जो वज़न इलाही वधी वियो। 6 महीननि साल जे अंदरि उहो इलाही सम्झो 20 किलो 3 किलो हुनजो वज़न वधी वियो। हुनजी कोई फैमिली हिस्ट्री न आहे हाई ब्लड प्रेशर जी, हुनजे ख़ानदान में कंहिंखे ब्लड प्रेशर न रहंदो, कंहिंखे दिलि जा मसइला न हुया, कंहिंखे शुगर जो मसइलो न हुया, कंहिंखे ॿियो कोई प्रॉब्लम न हुयो। असां चयो ठीकु आहे, तव्हां वेट रिडक्शन जे लाइ तव्हां डाइट कयो, तव्हां जिम कयो, एक्सरसाइज़ कयो, तव्हांखे कंहिं गोरी जी ज़रूरत न पवंदी इंशाअल्लाह। पर जेकॾहिं असां ॾिसूं था उनजा दिलि जा वाल बि मुतासिर आहिनि, उनजी दिलि जी बि कमज़ोरी आहे, ऐं उनखे 20-30 सालनि खां ब्लड प्रेशर रहे थो, हाणे उनजा गुर्दा मुतासिर थियणु शुरू थी विया आहिनि। हुनजी फैमिली हिस्ट्री स्ट्रॉन्ग आहे, त हुनजे पीउ खे शुगर बि आहे, ब्लड प्रेशर बि आहे, माउ खे ब्लड प्रेशर बि आहे, शुगर बि आहे, ऐं ख़ानदान में कंहिंजी अहिड़ी डेथ थी वई आहे हाई ब्लड प्रेशर जी वजह सां, त पोइ उहो अगरि इहो चए न त मां दवाइयूं खईंदमि, उहो साइकोलॉजिकल मसइलो आहे। तव्हांखे ख़बर, पोइ इन में न असांजो रोल आहे त आगाही ॾियूं, माण्हुनि खे ॿुधायूं, बल्कि हिते जे थ्रू, हिन प्रोग्राम जे थ्रू बि जेके बि ॾिसंदा हूंदा उन्हनि खे इहो मैसेज आहे त ब्लड प्रेशर जे मर्ज़ खे कॾहिं बि लाइट न वठो, छो जो अॼुकल्ह हर कोई हाइपर टेंसिव आहे, ऐं हर कंहिंजो तव्हां हीअं कंहिं नंढे ॿार खे बि पकड़े तव्हां हुनजो ब्लड प्रेशर चेक कंदव न, उहो वधियल हूंदो, छो जो अग्रेसिवनेस एतिरी इंसान जे अंदरि पहुची चुकी आहे जेका हींअर ॿारनि खे ट्रिगर करे रही आहे। मां तव्हांखे गारंटेड थी चवां, हींअर नंढे ॿार जो 10 सालनि जे ॿार जो बि जेकॾहिं तव्हां ब्लड प्रेशर चेक कंदव न, उहो बि हाइपर टेंसिव निकिरंदो। सो इन्हनि ॻाल्हियुनि ते बि डिस्कस कंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं।
बैक व्यूअर्स बि तव्हां साम्हूं हाज़िर आहियो ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे ऐं कोई बि सवाल जेकॾहिं तव्हांजे माइंड में हुजे डॉक्टर साहिब सां करणु चाहियो था त बिल्कुलु तव्हां करे सघो था। असां सां गॾु आहिनि कंसल्टेंट न्यूरोलॉजिस्ट कृतुलेन पॉमर। सो जिन भाइरनि भेनरुनि हाणे जेको आहे स्क्रीन ऑन कई आहे जेको असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि त तव्हांखे बि भलीकार कंदासीं। अॼु असां वटि टॉपिक्स इलाही आहिनि डिस्कस करण जे लाइ। सो हिकिड़ो मेन जेको इशू आहे जेको मां तव्हां सां डिस्कस करणु चाहींदसि छो त मुंहिंजो पंहिंजो कज़न मुंहिंजे मामा जो पुटु 3 साल खनि तक़रीबन थी विया अथसि, यंग छोकिरो ऐं मतिलबु ही वॉज़ ओनली 42 इयर्स ऐं उनजी सडन असांखे सुबुह सुबुह सां कॉल आई घरां मामा जे त शहबाज़ जी डेथ थी वई आहे। अरे बाबा छा थियो? ख़बर पई त ब्रेन हैमरेज थी वियो। त ब्रेन हैमरेज जे अलामातूं छा थींदियूं आहिनि, कॉज़िस छा हूंदा आहिनि ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता कोई इशू आहे ब्रेन में त उनखे असां सही कीअं था करे सघूं? बिल्कुलु ब्रेन हैमरेज जा किरण सभिनी खां वॾो रीज़न हाई ब्लड प्रेशर आहे। असां पढ़ंदा आहियूं न त उन में लिखियलु आहे त 90% मतिलबु फिगर तव्हांजी सोचो 90% ब्रेन हैमरेज जो कॉज़ हाई ब्लड प्रेशर आहे। बाक़ी जेके 90 खां बचा 10% उहे 10% में कुझु नंढा नंढा ॿिया रीज़न्स आहिनि। किन खे पैदाइशी शरियान जी दीवार मतिलबु वॉल इलाही नाज़ुक सी आहे या शरियाननि जा गुच्छा आहिनि जेके थोरे से बि ब्लड प्रेशर वधण ते थोरी बि दिमाग़ ते मतिलबु जेको सो प्रेशर अचण ते उहो फाटी पवे। ऐं इन शरियाननि जे गुच्छे खां अलावा जेके पैदाइशी आहिनि के हूंदा त पैदाइशी आहिनि पर लेकिन उनजा कोई अलामात न आहिनि हूंदा। कंहिं एज में 20 सालनि में 30 सालनि में 40 सालनि में उनजा अलामात नज़र अचणु शुरू थींदा आहिनि। टियों उन खां अलावा जेका ॿी वजह आहे असांजी उहा आहे रोड ट्रैफिक एक्सीडेंट। के बाइक अक्सर बाइक उनमें बि मां चवंदमि 90% जेके रोड ट्रैफिक एक्सीडेंट जेके अहिड़ा ब्रेन हैमरेजिस थियनि था उहे छोकिरा उहे बाइक ते हूंदा आहिनि। हेलमेट नाहे पातल, उसूल फॉलो न, हिकदमि तव्हां ॾिसो कंहिं बि चौरंगी ते बीहंदा त ईअं क्राउड ऐं पोइ सिग्नल कॾहिं तव्हां ब्रेक करे वञो था ईअं त पोइ हिकदमि कंहिं बि एक्सीडेंट सां तव्हांजो मथो ज़मीन ते डायरेक्ट लॻे। हेलमेट नाहे पातल उन में बि ब्रेन हैमरेज थी सघे थो। ऐं ॿियूं कुझु मोरोसी बीमारियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें शरियान जी दीवार तंग हूंदी आहे, जॾहिं शरियान सोड़ी हूंदी आहे या जेको सो तव्हांजा कोई नमकियात या कोई अहिड़ा मसइला आहिनि, गुर्दे जी ख़राबी आहे, हिकु वॾी लिस्ट आहे। ज़्यादातर कॉमन शरियाननि जो गुच्छो हुजे, रोड ट्रैफिक एक्सीडेंट या हाई ब्लड प्रेशर। उनमें थींदो ईअं आहे त सभिनी खां पहिरियां हाई ब्लड प्रेशर कॾहिं बि कोई अलामत न आहे ईंदो जेसि ताणी उनजो हिकिड़े लेवल खां मथे ब्लड प्रेशर वञे। कुझु माण्हुनि में किताब चवनि था त 30% माण्हुनि में हाई ब्लड प्रेशर अलामात ॾींदो आहे। मथे में सूरु थींदो, मथो भारी थींदो, अखियुनि जे अॻियां ईअं लॻंदो त ॼण अखियुनि ते वज़न आहे, हा धुंधलो नज़र थो अचे ऐं मथे जो सूरु बग़ैर कंहिं वजह जे लगातार आहे ई आहे। ठीकु आहे त तव्हां उनखे मतिलबु इग्नोर करे छॾियो, तव्हांखे ख़बर न पई त हे ब्लड प्रेशर तव्हां मतिलबु ध्यानु ॾिनो त छाजी वजह सां तव्हां ब्लड प्रेशर चेक न करायो त पोइ छा थींदो? अगरि हिकदमि उहो हिकु लेवल खां मथे उंजियो त ज़ाहिर शरियान जी बि हिकु क़ुवत मुदाफ़ियत हूंदी आहे। उन खां उहा लेवल टपी त उनजो दौरो वधियो त उहो फाटी पवंदी। जॾहिं उहा फाटी पवंदी सर्दियुनि में ज़्यादातर इन शइ जो थींदो आहे। तव्हां अक्सर ॿुधो हूंदो त सुबुह जो राति जो बिल्कुलु सही सुम्हियो पियो, सुबुह जो हिकदमि उथियो आहे या मिड नाइट 12 बजे खां पोइ वॉशरूम विया ऐं वापसि न आया, वॉशरूम जो दरवाज़ो मतिलबु लॉक आहे अंदरि, उहो अंदरि ख़बर ई न आहे कंहिं महिल वियो। लास्ट सीन नॉर्मल 2 बजे ॾिठो हुयो, सुबुह उथियासीं त हू मौजूदु ई न हो पंहिंजे बिस्तरे ते। पोइ ख़बर पई त सभिनी खां ज़्यादा इहे अलामात हूंदा आहिनि। वॾी शरियान आहे, वॾे पैमाने ते खून फटे थो त पोइ त उनजी ऑन द स्पॉट डेथ थी वेंदी आहे। बाक़ी नंढा नंढा आहिनि, हो छा ॿुधाईंदो? हिकु चहिरो मुंहिंजो टेढ़ो, मां सुबुह उथी ब्रश करणु वञा पियो त मूंखे ॾिठमि त मुंहिंजो हथु नथो हिले, मतिलबु हिकदमि वेठे वेठे मुंहुं टेढ़ो थी वञे, हिकु तरफ़ तव्हांजी हे अखि जो पपोटो हेठि ढली अचे, हिकिड़ी अखि खुलियल आहे हिकिड़ी अखि बंदि आहे, या तव्हां ॻाल्हाए न सघो, तव्हांजो आवाज़ु बंदि थी वञे, मुंहुं में तव्हांखे डिफरेंस हिकिड़ो हेठि आहे हिकिड़ो मथे आहे, कहिड़े तरह सां एसिमेट्री, टेढ़ो मुंहुं तव्हांखे नज़र अचे, हिकिड़ो हथु ऐं हिकिड़ो पैर कमु नथो करे, या अगरि कमु करे थो त महसूसु नथो थिए। इहे सभु अलामात आहिनि ऐं उनजो सभिनी खां बहितरु हल आहे ब्लड प्रेशर कंट्रोल कयो वञे। अगरि उहो नंढो आहे त उहो वक़्त सां पाण ई बहितरु थी वेंदो।
अगरि जेकॾहिं उहो वॾे पैमाने ते आहे त पोइ कुझु सर्जरीज़ कुझु ऑपरेशन करे उहो जंहिं जॻह ते अगरि उहो मथां सतह ते आहे त उहो ब्लड सक्शनिंग करे उहो सर्जरी थींदी न्यूरो सर्जिकल प्रोसीजर खोपड़ी में सुराख करे हिकिड़ी त उहे इलाही वॾे पैमाने ते प्रोसीजर आहिनि सभिनी खां बहितर मशवरो ब्लड प्रेशर जी ख़बर रखो थोरा बहुत अलामत पंहिंजो हुन ते नज़र रखो ऐं जी गोरी खाओ मतिलबु चवण जो मक़सदु इहो ई आहे न त हर मसइले जो हल सिर्फ़ु इहो आहे त ब्लड प्रेशर जी हिकिड़ी नंढड़ी गोरी आहे जेका तव्हांखे खाइणी आहे उन में नाहो नाहे करिणो तव्हांखे टाइम टू टाइम वठणी आहे त तव्हां इलाही बीमारियुनि खां बची सघो था त हिते कॉल वठंदासीं प्रोग्राम जी फर्स्ट कॉल आहे हेलो अस्सलाम वालेकुम अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक अलीगुल भट्टी बा तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो अल्लाह जो शुक्र आहे भेण बिल्कुलु प्रोग्राम ॾिसां पियो ऐं अॼु मुंहिंजे मतिलबु जो प्रोग्राम आहे डॉक्टर साहब वेठी आहे जी जी ऐं त एतिरनि बीमार जो वॾी आफिस जेतिरो अब त डॉक्टर थी वियो आहे पर कुझु अहिड़ा सुवाल जेको असीं भलो ॻाल्हाए पियो पुछणु चाहियां थो जी जी असीं शायदि कुझु नथे पाए भेण जी 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 ॿुधायो असीं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी जी अभी तव्हांजो मुंहिंजो नंढड़ो सुवाल आहे मुंहिंजी नंढड़ी आहे 7-8 साल जेको हुनखे 2 या 3 चकर जंगुल में सिंधियुनि में एॾो सूर पियो थो मां हुनखे पटियूं ॿधी जेको आहे कलाक बजा कयां थो पोइ मां हुनखे डॉक्टर खे ॾेखारियो त हुन मूंखे इहो चयो त हे कद थी करे इन करे जेको आहे हिनखे पटनि में सूर जंगुल में सिंधियुनि में सूर पियो थो ऐं ॿियो भेण हू तव्हां मुंहिंजो बाईपास थियल आहे मुंहिंजी 55 साल उमिरि आहे पुट मां तव्हांखां इहो पुछंदुमि त मूंखे अक्सर जेको आहे बाईपास खां पोइ जेको हथनि में पेरनि में विझड़ियूं पइजी थी वञनि ऐं मां सुम्ह निंड खां पोइ मूंखे घुराटा तमामु घणा था अचनि जेके पहिरियों न ईंदा इन्हनि जो को इलाज या को हल आहे आख़िरी शइ तव्हां छा ॿुधाई त हिकु हथु सुन था थियनि उन खां अलावा तव्हां छा ॿुधायो खूंगरा जेके हणंदा आहिनि गिडड़ियूं पइजी थी वञनि हथ मुंहिंजी आङुरियूं जेके माना सिहतमंद आहियां पर पेरनि ऐं हथनि में मुंहिंजी विझड़ियूं जेके सिंधी में चवंदा आहियूं कुबियूं थी थियूं वञनि हा हथ पेर सफ़ाई टेड़ा थी वेंदा आहिनि जेके बिल्कुलु बिल्कुलु अदा तव्हां मूंखे बाईपास पोइ ऐं ॿियो अभी मूंखे पहिरियों घुराटा न हूंदा हाणे जीअं कमरे में सुम्हां थो एसी लॻंदा सॼी फैमिली मूं मां तंग थी पई आहे जेको एतिरा मज़ा घुराटा था लॻनि इहो ऑपरेशन खां पोइ आहे बाईपास खां पोइ थियो आहे 4 वाल मुंहिंजा पेर बंदि हुया उन ऑपरेशन खां पोइ मां सां इहा तकलीफ़ मूंखे थिए थी अॼु ऐं ॿियो नंढड़ी जे बारे में ज़रूरु बिल्कुलु मां सभिनीनि तव्हांजी ॻाल्हियुनि जा जवाब मां तव्हांखे हाणे ई ॾियां थी जेको तव्हां नंढड़ी जो मसइलो ॿुधायो उन नंढड़ी खे तव्हां मां इहो चवंदमि त कैल्शियम ऐं वाइटामिन डी पहिरियां अगरि तव्हां टेस्ट कराए सघो था त टेस्ट करायो जेको ॿारु कदु कंदो आहे न उन में कैल्शियम उनखे ज़्यादा खपंदी आहे ऐं वाइटामिन डी बि ज़्यादा खपंदी आहे जेको तव्हां सूर ॿुधायो उहो कैल्शियम ऐं वाइटामिन डी जी कमी जी वजह सां आहे त आम ज़ुबान में तव्हांखे ज़ाहिर ईअं मेडिकेशन खे चवणु तीअं सेल्फ मेडिकेशन न कजे पर CAC 1000+ ऐं वाइटामिन डी जा इंजेक्शन ईंदा आहिनि 2 लाख इंटरनेशनल यूनिट वारा उहे तव्हां कंहिंसां मशवरो करे नियर बाय अगरि तव्हांखे आहे त उहे वीकली तव्हां हुनखे उहे इंजेक्शन लॻारायो बहितरीनु बिल्कुलु बहितरीनु उनखे तव्हां उहे इंजेक्शन जेको आहे सो हर हफ़्ते लॻायोसि इंट्रामस्क्यूलर या तव्हां पीआरए बि सघोसि था 2 लाख इंटरनेशनल यूनिट वारा ऐं उहे हर हफ़्ते 4 हफ़्तनि खां 6 हफ़्तनि ताईं हलायो ऐं कैल्शियम जी गोरी रोज़ाना इनखे खारायो च्यूएबल कैल्सान डी या तव्हां CAC रोज़ाना पीआरियोसि इनशाला 1 खां 2 हफ़्तनि में इन प्रॉब्लम मां उनखे ॿारड़ी खे आराम मिली वेंदो इंशाल्लाह थैंक यू भा जी जी ॿिया प्रॉब्लम्स जी जी तव्हां ईअं ॿुधाए वठो हलो ठीकु आहे कॉल एंड खां पोइ जी जी कॉल एंड थी वई आहे थैंक यू भा तव्हां कॉल कई ऐं ॿिए सवाल जो जवाब बि तव्हांखे हाणे मिले थो हा जेको हुननि मसइलो ॿुधायो न अगरि तव्हां ॾिसो था त तव्हांजे बाईपास खां पोइ तव्हांखे हथनि में ऐं पेरनि में गिडड़ियूं पवनि थियूं ऐं खराटा इलाही ज़्यादा था हणनि खराटनि जो तालुक़ु नक जे बंद सां गर्दन तव्हांजी शॉर्ट आहे ऐं तव्हांजे वज़न सां ज़्यादा हूंदो आहे तव्हां सुम्हो था त सुम्हण महिल कोशिशि ई हिकिड़ो नेज़ल एयरवे ट्यूब ईंदो आहे उहो असां एडवाइस कंदा आहियूं ऐं नक जो स्प्रे अगरि तव्हां सुम्हो था तव्हांखे लॻे थो खराटा आहिनि त राति जो सुम्हण खां पहिरियां नेज़ल स्प्रे लॻाए करे सुम्हो नाला ॿुधाइण ज़ाइनोसिन नेज़ल स्प्रे हूंदो आहे उहो ॿिन्हिनि तरफ़ पफ लॻाए ईअं तव्हांजो नक बंदि न रहे त तव्हांजा आवाज़ पोइ थींदा ऐं ॿियो
तकियो थोड़ो मथे रखो, बिल्कुलु सिधा न सुम्हो, ज़ुबान तव्हांजी बिल्कुलु पुठियां वञी करे साह वारी नलियुनि खे ब्लॉक कंदी आहे त आवाज़ जा इलाही तेज़ आवाज़ ईंदा आहिनि। त पोज़ीशन तव्हांजी बिल्कुलु तव्हां फ्लैट न सुम्हो, थोड़ो मथे वारी साइड खे थोड़ो मथे करे सुम्हो। अगरि तव्हां खट चारपाई या संदल ते सुम्हंदा आहियो त हेठां जे बस रूम या ब्लॉक्स ॾेई छॾियो, या अगरि तव्हां बेड ते सुम्हंदा आहियो त 2 खां 3 विहाणा रखी सघो था। थोड़ो वज़न घटि करण जी कोशिशि कयो ऐं अगेन तव्हांखे ॿियो कदम थोड़ो एक्सरसाइज शुरू कयो। हिकिड़ो कैप्सूल ईंदो आहे प्री गैबलिन जे नाले सां, ज़ी गैप, कंहिं डॉक्टर जे एडवाइस सां ई वठो। उहो गिढड़ियुनि में उहो बेस्ट रहंदो आहे। राति जो सुम्हण महिल उहो खाइणो पवंदो, इनशाला इहा तव्हांजी कंप्लेन हुन सां बहितर थी वेंदी। वो भी पेन किलर आहे मुंहिंजे पेन किलर आहे, नसुनि जो सूर आहे इहो बेसिकली, ईअं आम ज़ुबान में चवंदा आहियूं। ऐं जॾहिं तव्हांखे ईअं महसूसु थिए उन वक़्तु अगरि तव्हां लेटिया पिया हो त उथी करे 2-4 कदम हलो, स्ट्रेचिंग कयो। हथनि में महसूसु थिए तो बिल्कुलु छिके करे जेतिरो तव्हां उनखे करे सघो था, सम्झो उहो तव्हांजी स्ट्रेच थींदी त तव्हांखे उन में हथ जी गिडड़ी में ईअं अलामात में बहितरी महसूसु थींदी। पेर जी आहे लेटिया पिया हो त या त उनखे छिके सघो त पेरनि खे बिल्कुलु स्ट्रेच करो, या ज़मीन ते बीही करे 2-4 कदम हलो। ठीकु आहे। इतफ़ाक़ आहे कुझु माण्हुनि खे निंड में बि पाबंदियूं आहिनि। बिल्कुलु उन में निंड में इहो आहे त अगरि तव्हांजी हिकदमि निंड मां अखि खुली थी वञे त तव्हांजी पोज़ीशन सुम्हण वक़्तु थोड़ी सही न हुई, जो इहा शइ थी वई। उनजी पोज़ीशन सही कयो, 2-4 कदम हली ॾिसो, सही थी वेंदो। अच्छा सही। इन में बि एक्सरसाइज जो रोल आहे, स्ट्रेचिंग जो रोल आहे, ऐं थोड़ो वज़न घटि करणो पवंदो उन्हनि खे, थोड़ो वर्कआउट कयो। बसि असांजा रूटीन तव्हांखे पाण खे ख़बर आहे डॉक्टर साहिबा, मतिलबु हिकिड़ो माशाल्लाह सां असांजो एक्सपोजर कोन्हे, सन एक्सपोजर कोन्हे, को वाइटामिन्स कोन्हनि असांजे अंदरि, वाइटामिन डी, कैल्शियम जी शदीद कमी आहे। उन खां अलावा वरी रूटीन एॾो असांजो डिस्टर्ब आहे जो असां जेको सॼी राति जागूं था, वरी सॼो ॾींहुं जेको आहे नॉन स्टॉप कम बि कयूं था, वरी जेको आहे अधु मंझंदि ताईं जेको सुता बि पिया आहियूं, प्रॉपर डाइट कोन्हे का, हेल्दी फूड कोन था खाऊं, जंक फूड। इनखे वरी माण्हू चवंदा आहिनि तव्हां कहिड़ी ॻाल्हि था कयो त तव्हां एक्सरसाइज कयो। डॉक्टर साहिब सॼो ॾींहुं त मां कमु कंदो आहियां पियो, या मुंहिंजी त वर्जिश नाहे। वर्जिश जेकॾहिं वाक़ई तव्हांखे करणी आहे त या त तव्हां 5 वक़्त नमाज़ पढ़ो, उन मां तव्हांखे शिफ़ा मिलंदी। अदरवाइज़ ही जेको तव्हां सॼो ॾींहुं जेको कमु कयो था, इन में तव्हांखे अल्हम्दुलिल्लाह अर्निंग थींदी, तव्हांजो मंथली बेनिफिट सुठो थींदो। बाक़ी इन मां तव्हांजी सिहत कोन ठहंदी, सिहत वधीक ख़राबु थींदी। छो जो कुझु माण्हू अहिड़ा आहिनि, मां उन्हनि खे बाक़ाइदा पाण अखियुनि सां ॾिठो आहे, उन्हनि खे लोड़ींदे ॾिठो आहे इन सूरनि में, ऐं उन खां पोइ उन्हनि जी शिकायतूं एॾियूं वधी वेंदियूं आहिनि जो डॉक्टर चवंदा आहिनि त जॾहिं तव्हां पंहिंजी सेल्फ मेडिकेशन करे आया आहियो, पंहिंजो केस ख़राबु करे आया आहियो, हाणे मां छा कयां, हाणे छा जे लाइ। ऐं ॾिसो किरण, इनमें न सभिनी खां अहम शइ उहो तव्हां सोचो, अलाह साईं हिकु कुदरत जो निज़ाम ठाहियो आहे। मथे सिज उथे थो, सुबुह थिए थो, तव्हां उथो, पंहिंजे कमकार सां लॻो, सुबुह सां नाश्तो कयो, विच में मंझंदि जो तव्हांजी मानी जो टाइम आहे, राति जो मगरिब खां पोइ तव्हां मानी वानी खाओ, नमाज़ पढ़ो ऐं सुम्हो। इन रूटीन में कुझु त हूंदो न, ज़ाहिर आहे अलाह साईं कुझु न कुझु त रखियो हूंदो। त तव्हां अगरि 8 कलाक कमु कयो था, इन विच में तव्हांखे पाणी पीअणो आहे, ऐं तव्हां 8 कलाकनि खां पोइ पंहिंजो जेको चवंदा न NPO ब्रेक करे तव्हां कुझु खाइणु शुरू कयो। मतिलबु NPO असां चवंदा आहियूं निल पर ओर, त माण्हू 12-12 कलाक जेको आहे सो न कुझु बि न आहिनि खाईंदा, कुझु बि न आहिनि पीअंदा। रूटीन खां ॿाहिरि पोइ हिकु स्टेज ते इंसानु बीमार थींदो। ज़ाहिर आहे उहो तव्हांजो 8 कलाक खां पोइ पंहिंजी रूटीन में मील शामिल कयो, पाणी पियो, आराम कयो, फ्रूट्स खाओ भई। हाणे त फ्रूट्स मां सम्झी सघां थी, फ्रूट महांगो आहे, पर तॾहिं बि थोरो कुझु न कुझु चवंदा आहिनि न, एप्पल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे, त हिकिड़ो एप्पल जेको आहे पंहिंजी लाइफ में मस्ट ऐड कयो। सुबुह जे टाइम सूफ़ ज़रूरु खाओ, उन सां तव्हांखे इलाही शिफ़ा मिलंदी। ॿिया हींअर जीअं हिंदाणो आहे, गिदरो अची वियो आहे, इलाही शयूं आहिनि भई, तव्हांखे जेको फ्रूट पसंदि आहे तव्हां उहो खाओ, नथा खाओ जूसिस पियो हुनजा। ऐं हींअर हुअं एॾी शदीद गर्मी आहे कराची में, हींअर त तव्हांखे पाणी जूसिस जी त हुअं ई ज़रूरत आहे। बिल्कुलु, मेरे ख़्याल सां मां ग़लति कोन हूंदसि। बिल्कुलु, असां वरी न थोरो मेडिकल इंशे खे ORS शामिल कयो। माण्हुनि जी समझ आहे ORS त मोशन थींदा आहिनि, असां मोशन में वठंदा आहियूं। ORS ते मां तव्हांखां हिकिड़ी शइ पुछणु इहा चाहींदसि त ORS इज़ अ बेस्ट थिंग टू ड्रिंक। ठीकु आहे, मां सम्झी सघां थी, छो जो उनजो इस्तेमालु मां तमामु घणो कंदी आहियां, पर मूंखे कंहिं चयो, ऐं मां उते उन्हनि जो नालो हिते न खणणु चाहींदसि, त उन्हनि मूंखे चयो त भई तव्हां एतिरी हद ताईं ORS पियो था, हिन में लूणु हूंदो आहे, त हीअ छा ब्लड प्रेशर हाई नथो करे? मां चयो भई मूंखे न आहे ख़बर, डॉक्टर सजेस्ट कंदा आहिनि त मां पीअंदी आहियां। त छा इन जो इहो रीज़न थी सघे थो त ORS घणो न पीजे ब्लड प्रेशर हाई थिए? जेकॾहिं अगरि जंहिंजो ब्लड प्रेशर हाई रहंदो आहे न, असां इवन किरन उनखे बि मना न आहियूं कंदा त तव्हां ORS न पीओ,
छो जो हिकु बंदो चए थो सुबुह खां हेतिरा कलाक हो कमु करे थो, हुनजो रूटीन आहे एतिरा हुनजा पसीना जो सोडियम उहो ई हलियो वेंदो आहे। सही। ऐं कॾहिं बि ब्लड प्रेशर वारे मरीज़ खे सोडियम मना न हूंदो। अच्छा। हिकिड़ी मिक़दार हूंदी आहे, छो जो असां हलूं था घुमूं था, असांजा पठा इस्तेमालु थियनि था, उहे कमु करनि था ऐं उन्हनि जे लाइ नमकियात इलाही ज़्यादा ज़रूरी आहे। असां बिल्कुलु इवन अगरि ब्लड प्रेशर वारो मरीज़ आहे न, असांजो लूणु बिल्कुलु बंदि करे छॾियूं न, उहो पठनि जी सूर खां वीचारो दाहूं करे करे मरी वेंदो। त इवन जंहिंजो दिलि कमज़ोर आहे, 15-20% हुनजो दिलि कमु करे थो, उन जे बावजूदि उन खे बि लूणु बिल्कुलु मना न हूंदो। थोड़ो खाई सघो था बिल्कुलु। त ORS बुरो न आहे, बसि इहो ॾिसणो हूंदो आहे असांखे त लॻातार हाई ब्लड प्रेशर गोरी बि नथो खाए, ॿियूं शयूं बि नथो खाए, त पोइ चवंदा त हिन में इलाही ज़्यादा हो। त ब्लड प्रेशर जो मरीज़ बि न आहे, ॿियो कोई अहिड़ो मसइलो न आहे, त मना न आहे, सेफ आहे। हिते बि हिकिड़ी कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? किरण ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। केरु पियो ॻाल्हाए? मुर्क पई ॻाल्हायां दादू मां। जी जी अदी मुर्क, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अलाह जो शुक्र आहे। कहिड़ो हो पियो आहे? तव्हां ॿुधायो, तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु, अल्हम्दुलिल्लाह। जी मुर्क, छा चवणु चाहींदव? मुंहिंजो हिकिड़ो डॉक्टर साहिब खां सुवाल हुयो। जी जी। त मुंहिंजो जेको अबू आहे न, उहो हाई ब्लड प्रेशर ऐं शुगर जो पेशेंट आहे ऐं उहो माना सुम्हण खां पोइ हुनजा हथ हल्का थी था वञनि ऐं माना ईअं थो सम्झो मुंहिंजे हथनि में माना वज़न आहे ऐं सुॼी था वञनि माना हथ। इन जो छा रीज़न आहे, इहो मूंखे थोरो ॿुधाइजो। ठीकु आहे, बिल्कुलु तव्हांखे ॿुधायूं था। थैंक यू कॉल करण जे लाइ। अल्लाह हाफ़िज़। जी डॉक्टर साहिब। ठीकु आहे। मुर्क जे अबू खे हार्ट जो पेशेंट बि आहे ऐं मुर्क जे अबू खे शुगर बि आहे। ठीकु आहे। अगरि शुगर आहे, हाई ब्लड प्रेशर आहे, हार्ट जो पेशेंट शायदि न आहे, हाई ब्लड प्रेशर ऐं शुगर आहे। हा, हाई ब्लड प्रेशर ऐं शुगर आहे। अगरि जेकॾहिं उनखे हाई ब्लड प्रेशर आहे ऐं उनजी शुगर बि आहे, त उन में हूअं ई बि अगरि जेकॾहिं गुर्दो मुतासिर थिए थो शुगर जी वजह सां या ब्लड प्रेशर जी वजह सां, त हुनजे गुर्दे मां पाणी ऐं नमकियात ख़ारिज करण जी सलाहियत कमज़ोर आहे, त हथनि पेरनि में सोज़िश ईंदी। ठीकु आहे। त असां उनमें बग़ैर कंहिं दवा जे असां इहो रिकमेंड कंदासीं त पंहिंजो गुर्दे जा फंक्शन पहिरियां चेक करायो, हिकिड़ो पेशाब जो टेस्ट करायो त किथे इन सोज़िश जी वजह गुर्दे जी ख़राबी त न आहे। ऐं ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु अहिड़ियूं दवाऊं खाईंदो हूंदो जेके ब्लड प्रेशर खे कंट्रोल करनि, त कुझु दवाउनि जा बि साइड इफ़ेक्ट आहिनि हथनि पेरनि जी सोज़िश। ठीकु आहे। कुझु 1-2 दवाऊं आहिनि जेके हथनि पेरनि जी सोज़िश कराईंदियूं आहिनि। त इन जे लाइ मशवरो इहो त हिकु दफ़ो कंहिं जनरल फिजिशियन खे ॾेखारे ऐं कुझु पंहिंजा टेस्ट कराए पेशाब जा ऐं गुर्दे जा, त जीअं ख़बर पए अगरि उनजो स्टेटस सही आहे, दवाऊं चेक कबियूं कहिड़ी दवाउनि जो साइड इफ़ेक्ट थी सघे थो या न, दवाउनि जी सेटिंग ॿीहर करणी पवंदी ऐं उन रिपोर्ट खां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो त सोज़िश जी वजह छा आहे। सही। आई होप त तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाबु मिली वियो हूंदो ऐं तव्हां हुन सां मुतमइन थींदा ऐं तव्हां अंकल जा बिल्कुलु टेस्ट कराइजो। अच्छा, ॿियो फिट्स जेके पवंदा आहिनि उन्हनि जे हवाले सां थोरो ॿुधायो त छो पवंदा? हा, इहो न किरण सम्झो मुंहिंजो एॾो फेवरेट टॉपिक आहे। मतिलबु असां इन जी काउंसलिंग करणु मरीज़नि खे सम्झाइणु ॾाढो वणंदो आहे। त इन सां तव्हां पंहिंजी क्वालिटी ऑफ लाइफ खे बहितर करे सघो था। जीअं मां शुरूआति कंदमि, फिट्स आम ज़ुबान में मिर्गी जा दौरा, एपिलेप्सी इनखे चइबो आहे। ऐं मिर्गी जा दौरा कीअं आहिनि? हिकु बंदो बीठे बीठे इनमें चवंदा आहिनि अनप्रोवोक्ड, बग़ैर कंहिं अलामात जे कोई अहिड़ी कैफ़ियत शुरू थिए जो तव्हां बीठा आहियो ऐं बीठे बीठे हिकदमि तव्हांजा हथ पेर अकड़जी वञनि, हथ पेर मुड़ी वञनि, अखियूं तव्हांजूं मथे चढ़ी वञनि, बिल्कुलु सफ़ेद थी वञनि, वात मां झाग अचणु शुरू थी वञे ऐं तव्हां हिकदमि बेहोश थी ज़मीन ते किरी पओ। पोइ चाहे तव्हांजी जिस्म जी सख़्ती अकेले हुजे या हथ पेर लगातार हिकु हरकत में हुजनि, ऐं उनजो दौरानिया मतिलबु उनजो वक़्तु हूंदो आहे 30 सेकेंड खां 3 मिंट, कॾहिं कॾहिं अधु कलाक ताईं बि हलंदा आहिनि, बार बार बि थी सघनि था। पर इहा हिकु क़ाबिले इलाज मर्ज़ आहे। इन में दिमाग़ में सिर्फ़ु ईअं सम्झो त तव्हांजो इलेक्ट्रिक सिग्नल, कोई बिजली जे करंट वारी हिकिड़ी शइ हूंदी आहे जंहिंजी बेतरतीबी सां उहा जिस्म में इहा हरकत कराईंदी आहे। कुझु दवाऊं आहिनि ऐं इंजेक्शन बि आहिनि, लेकिन गोरियूं ज़्यादातर गोरियूं आहिनि जेकी उनमें खाइण सां तव्हां हिकु अमूमन माण्हू त इन जे अंदरि जिन अची वियो आहे, माण्हू इहे सम्झंदा आहिनि। रस्ते में मां इहो ई तव्हांखे अॻिते ॿुधायां पई ॻाल्हि अदमेर जी हुई, त मां हिकु दफ़ो न इन जी मां हिस्ट्री ॿुधाईंदमि। मां रस्ते में वञा पई
ऐं सम्झो मां रिक्शा में हुयमि ऐं उनखां अॻिते हिकिड़ो बाइक वारो छोकिरो बाइक ते वञे पियो। मां हुनखे मुंहिंजी नज़र कॉन्स्टेंट हुन ते हुई, मूंखे लॻे पियो हे सही न आहे, हिन खे कुझु मसइलो आहे। हो ॿई हुन में हथ पकड़े वेठो पर हुनजी हुनजो हेड पोइ ते वञे पियो। मूंखे लॻे पियो हे हाणे किरियो, हे हाणे किरियो। हो ॼण उते बाइक हलाईंदे ऐं बाइक हले थी पई मोटरवे ते, हले वॾी रोड हुई फुल भरियल ट्रैफ़िक सां, उहो बंदो लगातार हले पियो। मां 2-3 दफ़ा पंहिंजे रिक्शा वारे खे चयमि त थोरो साइड ते हली इशारो कर, मूंखे हे बंदो सही नथो लॻे, हिनखे कुझु न कुझु हिन सां मसइलो आहे। थोरो ई अञा अॻिते हलियासीं त हू हलंदड़ बाइक हुनजी किरी ऐं उहा बाइक राउंड लॻाए पई। उन बंदे खे अची फिट्स शुरू थिया। हुन बंदे सॼी कुझु नाश्तो वाश्तो मानी वानी खाइलो। हुन वक़्तु हिन उल्टियूं कयूं ऐं सॼी उल्टी उहा अंदरि हलक में वञणु लॻी। हुनजी तक़रीबन 2 खां 3 मिंट लगातार हुनजी इहा हरकत हुई। कोई उनखे जूतो पियो सुंघाए, कोई उनखे जुराबो पियो सुंघाए, कोई उनजे वाते जबड़े खे पकड़े बीठो हुयो, कोई उनखे सिधो करे ॿई। मतिलबु हुननि माण्हुनि खे सम्झ न पई अचे त हे छा करनि हुन सां। त आगाही सिर्फ़ु इहो त उनमहिल सिर्फ़ु तव्हांखे करवट ॾियाराए करे इहो करिणो त जेको बि वॉमिटिंग या जेको बि मवादु हुनजे मुंहं में आहे उहो पाण ई निकिरी वञे। सिधो रखंदव सॼो उहो फिफड़नि में हलंदो। सही सही। ऐं उन हरकत खे रोकण जी कोई ज़रूरत न आहे। थोरो कुझु मिंटनि खां पोइ उहो पंहिंजो पाण ई रिलैक्स थी वञे ऐं उनखे नियर बाय कंहिं अस्पताल में शिफ्ट करायो। उनखे सिर्फ़ु हिकिड़ी इंजेक्शन ऐं हिकिड़ी गोरी ॾिनी वेंदी। उन तक़रीबन इंजेक्शन जे 5 खां 10 मिंट में उहो बंदो बिल्कुलु उथी ऐं नॉर्मल पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो। इहो छा हिकिड़ो सीन आहे जेका हींअर तव्हां ॻाल्हि कई त जूतो सुंघाइणु, जोराब सुंघाइणु, इहो या कहिड़ी मतिलबु हिकिड़ी मतिलबु आहे? मिथ आहिनि त इहे इन सां हो थींदो पर इन जो कोई बि फ़ाइदो न आहे। मतिलबु इहो त ख़ैर मां मूवीज़ ऐं इन्हनि में ई ड्रामाज़ वग़ैरह में ई ॾिठो आहे जेको उन्हनि में ई सुठो थो लॻे, पर रियल लाइफ में बि ॿुधो आहे त इहे माण्हू हरकतूं कंदा आहिनि। इहो आहे त जहालत आहे। कुझु बि इन्हनि शयुनि जो फ़ाइदो न आहे। इवन वणंदा आहिनि हे हा डॉक्टर साहिबु हिनखे जिन आहिनि। ठीकु आहे, असां जिन जो इलाजु करायूं था, विहारो असां जिन कढूं था, उहो जिन असां गोरी सां कढंदा आहियूं। सही। त इहो एपिलेप्सी मिर्गी हिकु क़ाबिल इलाज मर्ज़ आहे। सिर्फ़ु इन में माण्हुनि खे सम्झण जी ज़रूरत आहे त इन में गोरी खाइणी आहे। सिर्फ़ु इन में न टेक्निकल इहो आहे सम्झण जे लाइ, गोरी खाईंदो त कुझु बि न थींदो, गोरी न खाईंदो त पोइ बार बार दौरा। अच्छा, मतिलबु इन जी मेडिसिन बि ईअं ई आहे त जीअं ब्लड प्रेशर जी सुबुह शाम खाइणी आहे, इन जी बि सुबुह शाम खाइणी आहे? अगरि किरण इन जी तव्हांखे वजह ख़बर पइजी थी वञे त उन वजह जो इलाजु कयो त तव्हांखे गोरी जी बि ज़रूरत न पवंदी। अच्छा, ठीकु आहे। बाक़ी जेके कुझु मिर्गी जा मसइला आहिनि, जेके पैदाइशी दिमाग़ में कोई नुक्स हूंदो आहे, कोई उनमें असां मञूं था त कॾहिं कॾहिं 5 साल दवा खाइणी पवंदी आहे। 5 साल खां पोइ कोई अगरि दौरा न पिया मज़ीद त असां आहिस्ता आहिस्ता घटि करे तरीक़े सां दवा बंदि बि करे सघूं। इलाही सारा मरीज़ बग़ैर दवा जे बि पूरी पंहिंजी सुठी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। अक्सर करे वजह छा हूंदी आहे फिट्स जी? इन में कोई दिमाग़ में पैदाइशी नुक्स आहे, कोई दिमाग़ ते चोट लॻी वञे, गर्दन तौर बुखार, मेनिंजाइटिस, वायरस जो अटैक आहे, उन खां पोइ थियनि था। ऐं कुझु केसिस में इहो जीन्स में हूंदो आहे, फैमिली हिस्ट्री। अच्छा, त जीअं कज़न्स, फर्स्ट कज़न्स में फैमिली हिस्ट्री स्ट्रॉन्ग पॉज़िटिव आहे त हुनखे त पोइ उनमें कुझु फ़ीसद माण्हुनि में उहो फैमिली में रन कंदा आहिनि, पोइ उनमें या त दवा थोरो लंबे अरसे ताईं खाइणी पवंदी आहे। अच्छा, उन जा कुझु सिम्पटम्स हूंदा आहिनि जो कॾहिं ईअं ज़ाहिर थियनि, जो ख़बर पवे अचानक दौरे खां पहिरियां ई ख़बर पइजी वञे त हिन में ही का अलामत आहे? इन जी न डेफिनेशन ई आहे, इनखे तव्हां बयान ई ईअं कंदव, अनप्रोवोक्ड, ट्रांजिएंट, लास्टेड फॉर 30 seconds to 3 minutes। इनमें न ॾिसो सम्झण लाइ इहो आहे त आम हिकिड़ो बंदो मोटरवे ते गाॾी थो हलाए ऐं उनखे इहा शइ अगरि जो उनखे ख़बर हुजे त हू वॾा वॾा रोड ट्रैफ़िक एक्सीडेंट थींदा आहिनि इन जी वजह सां। त ॿाहिरि जे मुल्कनि में अगरि जंहिंखे मिर्गी जो मसइलो हूंदो उनखे कम अज़ कम 2 साल ड्राइविंग लाइसेंस हुनजो रिटेन करिणो पवंदो आहे जेसि ताणी उहो ट्रीट करे पंहिंजो पाण खे, ऐं 2 years ताईं, 2 सालनि ताईं हुनखे कोई दौरा न पवनि त पोइ उनखे वापसि मतिलबु उहो कयो वेंदो आहे। अहिड़ी तरह सां अगरि घर में औरतूं आहिनि न, उहो किचन में कमु करनि थियूं, बाहि ॿरे थी, ऐं चुल्हे ते बीठियूं आहिनि, उनखे दौरा पवंदा आहिनि, वीचारो उते उनजो मुंहुं किरी पवंदो ऐं उहो अंदाज़ो लॻायो। त दवा जी अहमियत इहा आहे त इन बीमारी जा कोई बि अलामत न आहिनि हूंदा जो तव्हां, ऐं ॾिसो तव्हां हिकिड़ो निज़ाम आहे, तव्हां गोरी खाईंदव, हा
मुंहुं खां हेठि मैदे ताईं वेंदी, मैदो वरी जज़ब थींदी, जेसि हाणे खून में अची उनजा असर शुरू थियनि तेसि ताईं त दौरो हूअं ई बि रुकी वेंदो। त इन हस्बे ज़रूरत वारी काई ॻाल्हि आहे ई न। लेवल इन जे दवा जी लेवल हूंदी आहे जिस्म में। तव्हां रोज़ाना गोरी खाईंदो न त उहा दवा उहो मिक़दार ठाहींदी, दौरो पवंदो ई न। इनमें भी जीअं ब्लड प्रेशर वांगुरु आहे, गोरी खाइणी आहे। एपिलेप्सी त ॾिसो गोरी नथो माण्हू खाए न त पोइ दौरा हर दौरे सां दिमाग़ जा न्यूरॉन्स डैमेज थींदा रहंदा आहिनि, त अॻिते हली करे इंटेलिजेंस घटि आहे, IQ घटि आहे, मुंहुं मां ईअं स्लाइवा अचे थी, तव्हां ॾिठा हूंदा। इहो दौरा हली 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 माण्हू उहो पोइ दिमाग़ खे तबाह करे छॾींदा आहिनि। त अवेयरनेस आहे, तव्हां सुठी क्वालिटी ऑफ लाइफ खपे थी त दौरे खे कंट्रोल कयो। जीअं अक्सर ई मां इन में डिस्कस कंदी आहियां, दुनिया में सैकड़ो अहिड़ा माण्हू आहिनि जेकी इन एपिलेप्सी जे मर्ज़ सां गॾु वॾो खां वॾो कमु सरअंजाम ॾियनि था। जीअं असांजो अब्दुल सत्तार ईदी आहे, उनखे एपिलेप्सी हुई, उहो टेग्राल दवा खाईंदो हुयो। हुन पंहिंजी लास्ट डॉक्यूमेंट्री में बि इहा ॻाल्हि ॿुधाई त इहो कोई अहिड़ो मर्ज़ न आहे जो तव्हां सोचो त हे बीमारी आहे मां दवा खाओ। बिल्कुलु तव्हां नॉर्मल स्कूल में सभु शयूं करे सघो था। यानी हिकिड़ी काउंसलिंग इहा थी वई त तव्हांखे दवा खाइणी ई खाइणी आहे, जेको बि तव्हांखे इशू आहे, चाहे उहो ब्लड प्रेशर हुजे, मिर्गी हुजे या XYZ, कोई बि अहिड़ो तव्हांखे प्रॉब्लम हुजे, तव्हांखे दवा खाइणी ई खाइणी आहे। सेकेंड काउंसलिंग मां ज़रूरु इहो तव्हांखे चवणु चाहींदसि, जेका सेल्फ मेडिकेशन आहे असांजे पाकिस्तान में, असांजे मुल्क जे अंदरि हर घर में आहे, हर घर में आहे, मे बी मुंहिंजे घर में बि हुजे। सेल्फ मेडिकेशन ख़तरनाक हूंदी आहे। हिकु जेका कॉल आई असां वटि, मुर्क कॉल कई न, मां हो न मां हिकिड़ी ब्लड प्रेशर जी दवा हुनखे ॾिनी, उनजो सिनेरियो, उनजी कंप्लीट पिक्चर मूंखे ख़बर हुई त उनजो गुर्दे जो फंक्शन छा आहे, हुनजो हार्ट जो फंक्शन केतिरो आहे, ब्लड प्रेशर जी हिस्ट्री छा आहे। उनखे मां फिज़िकली मुआइनो कयो त मूंखे लॻो हुनजे लाइ ही ड्रग ऑफ चॉइस आहे, हे दवा उनखे खाइणी आहे। हुन छा कयो, 2 ॾींहं 3 ॾींहं उहा दवा खाराई, उनजो उन दवा सां ब्लड प्रेशर कंट्रोल न थियो। आगाही छा हुई त दवा स्टार्ट कंदी कमु पंहिंजो करणु, छो जो 10 महीननि खां ब्लड प्रेशर वधियल हुयो, दवा शुरू कई आहे, उहो फौरी न बहितर कंदी, ज़ाहिर आहे 2-3 हफ़्ता खाइणी आहे। हुन छा कयो, 2 ॾींहं 3 ॾींहं खाराई, ब्लड प्रेशर चेक कई, अञा उहो 160-170 ते बीठो आहे। हुनजो मुंहिंजी चाची ॾेखारे आई फलां डॉक्टर खे, उनखे उन ही गोरी ॾिनी, उन सां उनजो ब्लड प्रेशर इलाही सुठो कंट्रोल थियो। मां उनखे उहा दवा शुरू कराए छॾींदी, हाणे हो हुनजो अंदरि उनखे ख़तमु करे छॾींदी। त चाची जो कोई ॿियो मसइलो हुयो, हिन जो कोई ॿियो मसइलो आहे, हिते गड़बड़ थींदी आहे भई। पोइ अञा जेके अॻिते जा वरी आउटकम आहिनि, पहिरीं ॾाढो आहे इहो। असांजे मुल्क में हर 2-3 माण्हू खे ॾिसो, बसि फलाणी दवा खा, मां खाईंदी आहियां, तूं बि खा, स्टार्ट करे छॾ। 2 ॾींहंनि में बिल्कुलु सेट। अरे बाबा, तव्हांखे न आहे ख़बर त हिन जा केतिरा ख़तरनाक सिम्पटम्स थी सघनि था। ठीकु आहे, तव्हांखे असर त कयईं, पर हुनजा सिम्पटम्स केॾा ख़तरनाक थी सघनि था। ऐं वाकई डॉक्टर्स, लिटरली डॉक्टर चवंदा आहिनि त तव्हां पंहिंजो केस पाण ख़राबु करे था अचो। तव्हां बि डॉक्टर आहियो, तव्हां बि शायदि कंहिंखे चयो हूंदो त मां तव्हांखे छा ट्रीट कयां, तव्हां पंहिंजो केस पाण ख़राबु कयो आहे। ऐं 100% माण्हू कनि था। ॾिसो, असां सेल्फ मेडिकेशन में कुझु शयुनि में असां लीनियंसी ॾींदा आहियूं। जीअं मिसाल जे तौर ते अगरि कोई शुगर जो पेशेंट आहे, उनखे डायबिटीज़ आहे, इलाही अरसे खां कंट्रोल न आहे, असां उनखे गोरियूं ॾिनियूं, गोरियुनि में कॾहिं कोताही कई, न खाधई, या चलो बिलफर्ज़ गोरियुनि असरु न कयो, उनजी शुगर कंट्रोल न थी, असां चयो हाणे तव्हांखे इंसुलिन जी ज़रूरत आहे, हाणे तव्हां इंसुलिन लॻायो। त उनमें एतिरी गुंजाइश असां ॾींदा आहियूं त जीअं मिसाल जे तौर ते असां कट ऑफ ॿुधाईंदा आहियूं। सुबुह जो अगरि तव्हांखे निहार मुंहुं उथो था त 110 खां शुगर तव्हांजी घटि हुजे, आइडियल कंट्रोल आहे। 110 खां घटि हुजे, 60 खां मथे हुजे, मिलीग्राम पर डेसीलीटर यूनिट आहे। त अगरि जेकॾहिं सुबुह जो तव्हां उथो था, तव्हांजी 300-400 ताईं शुगर आहे ऐं तव्हां ऑलरेडी इंसुलिन ते आहियो, त इहो ॿुधाए ते चीचरींदा आहियूं त जेका सुबुह जी तव्हांजी फास्टिंग जी शुगर जी लेवल आहे न, उहा तव्हांजे राति जे डोज़ जो नतीजो आहे। असां तव्हांखे ॿुधायो त राति जो तव्हां 20 यूनिट इंसुलिन जा लॻायो, सुबुह जो तव्हांखे 300 मिले थी, त तव्हां 4 यूनिट सुभाणे ते 4 यूनिट वधायो, तव्हांजी अञा बहितर थी वेंदी। 4-6 यूनिट इहा सेल्फ मेडिकेशन जी इजाज़त आहे त तव्हां इंसुलिन 4-6 यूनिट सां कोई फ़र्क़ु नथो पए। तव्हांखे लेवल ख़बर हुजे, पोइ 1-2 हफ़्ते खां पोइ तव्हां उहे यूनिट पंहिंजा सेट करे छॾींदा हो त हेतिरे यूनिट ते मुंहिंजी डॉक्टर साहिबा हे शुगर हेतिरी आहे, चार्ट ॿुधाईंदा हो, पोइ त ठीकु आहे, तव्हां मशवरे सां कुझु शयुनि में त इजाज़त हूंदी आहे। बाक़ी
असां शुरू में पैनाडॉल जी इजाज़त दी, हाणे त पैनाडॉल ॾिसो, पैनाडॉल त ॼण बंटी आहे, टॉफ़ी आहे। मां सभिनीनि दवाउनि खे चवंदी आहियां बंटीज़ आहिनि। कुझु माण्हू बिल्कुलु, तो इहो ई आहे। सही न चवणु खपे, पर कुझु माण्हू खाईंदा आहिनि जेके वाकई खाईंदा आहिनि, वाकई कलरफुल बंटीज़ नज़र ईंदियूं आहिनि, तव्हां खाइनि था रेगुलरली, ऐं माशाल्लाह सेहतमंद बि हूंदा आहिनि, फिट बि रहंदा आहिनि। उन्हनि खे डॉक्टर जी सिर्फ़ु हिकिड़ो रूटीन चेकअप जी ज़रूरत पवंदी आहे। ऐं कुझु माण्हू त सफ़ा दवाऊं खाईंदा ई कोन्हनि के, उन खां पोइ जेके उन्हनि जा असरात जेके साम्हूं ईंदा आहिनि, जेके उन्हनि जूं बीमारियूं जेके हूंदियूं आहिनि, हिकु बीमारी मां ॿी बीमारी, टीं बीमारी, चौथी बीमारी, सो बंडल ऑफ बीमारीज़ जॾहिं थी वेंदियूं आहिनि, इंसानु सफ़ा लाहक थी वेंदो आहे हलणु घुमण खां, विहण करण खां, त पोइ असांखे वाकई डॉक्टर जी उहा प्रिस्क्रिप्शन यादि ईंदी आहे। ऐं पोइ ईंदो आहे त हाणे सही कयो, हाणे छा थींदो, कयो हाणे कीअं सही कयूं भाई। त वक़्तु कढण खां बहितर आहे त पंहिंजी सिहत जो पाण ख़्यालु रखो। फर्स्ट त तव्हांखे ब्लड प्रेशर जी दवा खाइणी आहे, सेकेंड त तव्हांखे पंहिंजो रूटीन सुठो करिणो आहे, तव्हांखे पंहिंजी डाइट सुठी करणी आहे, एक्सरसाइज़ मस्ट करणी आहे। जेसिताईं एक्सरसाइज़िस न कंदा तेसि ताईं तव्हां सही नथा थी सघो। डॉक्टर साहिबु वाइटामिन डी जो तमामु घणो रोल आहे असांजी बॉडी जे अंदरि। वाइटामिन डी बि घटि थी थो वञे त उनजे करे बि इशूज़ थियनि था ॾाढा। त उन्हनि जा सिम्पटम्स छा हूंदा आहिनि? असांजे जिस्म में त ॼण इहो CNG पेट्रोल वांगुरु। सही बिल्कुलु। इहो त मां चवंदी डेफिशिएंसी आहे, हर इंसान जे अंदरि कमी आहे हिन जी। त उनजा सिम्पटम्स छा आहिनि जेकॾहिं मतिलबु लो आहे त? थकावट, जिस्म में सूर, जल्दी हर शइ में जल्दी थकिजी वञणु, कंहिं कमु करण ते दिलि न थिए, एतिरो ज़्यादा फटीग के मां चवंदा मूंखे 10 बंदा घुराइणा पवनि जो मां उथी करे उहो कमु कयां। जोड़नि में सूर, हॾनि में सूर, हॾनि मां कड़कड़ जी आवाज़ अचणु, ऐं तक़रीबन सम्झो जीअं कॉल ते बि आई त पट सॼे जिस्म में सूर, त इन शइ ऐं पठनि में सूर, नसुनि में सूर अलॻि, जोड़नि में सूर अलॻि, कमज़ोरी अलॻि, ऐं हॾनि जे भुरभुरेपन हुजण जी वजह सां हॾी कॾहिं कॾहिं फ्रैक्चर बि करे टुटी बि पवंदी आहे, कमज़ोर हॾी। त उन में लो ऑफ एपेटाइट बि कुझु थींदो आहे? बिल्कुलु। अगरि जेकॾहिं तव्हांजी इलाही लो आहे त तव्हांखे कुझु वणंदो कोन, थकावट, तव्हां डिप्रेशन जा शिकार थी सघो था। इन में तव्हांखे खाइण पीअण न वणंदो, तव्हांजी बुख ख़तमु थी वेंदी, तव्हांजी स्किन जी फ्रेशनेस ख़तमु थी वेंदी। त उनखे ट्रीट करण जे लाइ असांखे छा इंजेक्शन हणाइजनि? सभिनी खां पहिरियां त खीर पीओ। खीर ई त कोई कोन थो पीए न, खीर नथा पियो, ॾही खाओ, खीर नथा पियो, ॾही खाओ, ॾही खाओ को खीर, न त खीर पी नथा सघो, उनजो कोई कस्टर्ड ठाहे खाई छॾियो, खीरणी या कुझु अहिड़ो ठाहे छॾियो, मतिलबु कहिड़े तरह सां बि जो तव्हांजे टेस्ट। ऐं अगरि उहो बि नथा करे सघो त पोइ सप्लीमेंट ते अचिणो पवंदो। अगेन उहा बि गोरी आहे, उहा बि इंजेक्शन आहे, उहा बि कैप्सूल आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। सो ख़्यालु रखो पंहिंजो, बराए महिरबानी। इहे काफ़ी सीरियस मामलात हूंदा आहिनि जिन खे बिल्कुलु बि तव्हां लाइट न वठो। हिते बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी, अस्सलाम वालेकुम। मां आदि शमीम कुरैशी। जी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा भेण? ठीकु आहियो? हाँ, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। जी, छा चवणु चाहींदव? हाँ अॼु मूंखे जेको आहे सो क्रैम्प था पवनि मथे में, इन लेफ्ट साइड ते, ख़ासि करे शर्ट जॾहिं मां पायां थी या हीअं पोइ जॾहिं दिमाग़ खे थोरो हीअं चेंज कयां थी त पोइ उहा रग पंहिंजे उन ते अचे थी, ऐं गर्दन ताईं, ऐं इहो लेफ्ट साइड ते क्रैम्प लाइ छो था पवनि। ऐं मुंहिंजो भाउ जो कुझु न्यूरो सर्जरी में FCPS जो करे लम्स में उन मूंखे मोवेक्स लिखी ॾिना, पर मां वरी इहो त घर की मुर्गी दाल बराबरि, तंहिंजे करे मां उहो यूज़ नथी कयां। अच्छा, हिकु ॿ सवाल जो जवाबु ॾिजो। गर्दन जे उल्टे तरफ़ आहे या मथे जे उल्टे तरफ़ आहिनि इहे क्रैम्प्स? न, हितां हीअ जेका लेफ्ट साइड आहे न, उनजे हितां मथां खां वठी ऐं हिन गर्दन ताईं माना ईअं थी वञे। अक्सर करे इहो थिए थो जॾहिं मां शर्ट पायां थी न, त पोइ वरी पोइ इनखे थोरो चेंज कयां थी, पंहिंजे हिनखे पोज़ीशन खे, पोइ वञी सही थी थिए। पोइ तकलीफ़ इहा काफ़ी आहे। मां इहो नोट कयो आहे त का थिंकिंग थिए थी या घणो दिमाग़ खां कमु वठां थी या का परेशानी आहे, मूंखे थोरी एसिडिटी जी बि तकलीफ़ आहे, पर ख़बर न आहे त छो। पर हाणे हीअ जेका मोवेक्स लिखी ॾिनी आहे सो मूं वरी
इन जे करे नथी यूज़ कयां, न त मुंहिंजे भाउ खे चयो त इहो फुको खाओ आंटी त इहो सही थी वेंदो। सही। तव्हां ॿुधायो। बिल्कुलु तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाब ॾियूं था भेण, प्रोग्राम ॾिसंदा रहो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अल्लाह हाफ़िज़। जी अदी। हाँ, जॾहिं स्ट्रेस थींदो आहे न त तव्हां उअं ई सॼे जिस्म में स्ट्रेस हूंदो आहे, तव्हांजा सॼा पठा छिकिजी वेंदा आहिनि। हे जेको ॿुधाए पई न शमीम, उनजो इहो आहे त हे क्रैम्प्स पवंसि था हिकु साइड, इन जी लोकेशन ज़्यादातर जेको लॻे थो मथे ऐं गर्दन जे विच वारे इलाइक़े ते हूंदी, जेको हो सही ॿुधायो न सघे पई। हिन जे गर्दन खां टीसूं शुरू थींदियूं आहिनि ऐं क्रैम्प शुरू थींदा आहिनि, उहे हेड जे रूट ताईं ईंदा आहिनि। इहो मस्क्यूलर स्ट्रेन आहे, मसल पेन आहे, ऐं बिल्कुलु हो घर जी मुर्गी दाल बराबरि न, हुन सही दवा ॾिनी आहे बिल्कुलु। इहो खाओ ऐं थोरो सो कोई वोल्ट्राल जेल या कोई बाम या उहो खणी जंहिं जॻह ते तव्हांखे लॻे थो न मुतासिर आहे, हल्के हथ सां उते थोरो मालिश कयो ऐं सिकाई कयो ऐं गॾिया मूवैक्स खाओ। 2 खां 3 ॾींहं में इनशाला इहो शइ ठीकु थी वेंदव। पर अदी इहा जेका तव्हां ॻाल्हि की न घर की मुर्गी दाल बराबरि, इहो वाकई थींदो आहे। घर में अगरि कोई तव्हांजो सुठो डॉक्टर हुजे न, असां उन ते रिलाए न कंदा आहियूं। जेसीं ताईं असां फीस न भरियूं उन मां असां सेटिस्फाई थींदा आहियूं। बाक़ी जेको घर में जेको डॉक्टर भले उहो असांखे ऑगमेंटिन लिखी ॾे, पर पोइ बि तसल्ली पोइ सेम डॉक्टर असां पैसा ख़र्च करे जॾहिं वेंदासीं, उहो बि असांखे सेम दवा लिखी ॾींदो, उहा खाईंदासीं त पोइ ॿुधाईंदासीं तव्हां वारी दवा ॾिनी। बाक़ी पोइ मां छा कॾहिं कॾहिं त वरी ईअं बि थींदो आहे त उनजी दवा सां कोई साइड इफेक्ट्स थियो, हाणे मतिलबु उनजी जी मिसाल आहे, गलो ख़राब थियो, ऑगमेंटिन उन ॾिनी, ऑगमेंटिन सां मोशन थी आहे, उनजो कॉमन साइड इफेक्ट आहे। हाणे तव्हां ॿुधायो छा, हाणे भई तव्हां लिफ्लॉक्स खाओ, सही थी वेंदो, पर पहिरें दफ़ा में उहो एक्सेप्ट न कंदो। इहो थींदो आहे बिल्कुलु। जेके तव्हांजी फैमिली में जेके डॉक्टर्स आहिनि, जेके तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए करे एॾा वॾा वॾा सर्जन या फिज़िशियंस जेकॾहिं ठाहियो था ऐं उन्हनि जो फ़ाइदो वठणु चाहियो था, त बराए महिरबानी उन्हनि ते एतबार कयो। हू बि डॉक्टर्स आहिनि जीअं ॿिया डॉक्टर्स आहिनि, ऐं तव्हांखे जेकॾहिं का ॻाल्हि सजेस्ट कनि था त उन्हनि ते एतबार बि कयो। सो वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, ॿिए तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। डॉक्टर कुरतलिन पंवर असां हिते मौजूदु आहिनि, ऐं तव्हांखे बि कोई सवाल जेकॾहिं करिणो आहे त तव्हां बि असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिलु थी सघो था, उन्हनि सां सवाल पुछी सघो था। डॉक्टर साहिबा, जीअं त असां इलाही शयुनि ते डिस्कस कई आहे, ऐं ॿियो बैक जे बारे में बि थोरो असांखे गाइड कंदा, जीअं स्पाइन पेन थिए थो, शैटिका पेन थिए थो। शैटिका त मां चवां थी त अॼुकल्ह हर ॿिए टे माण्हू खे आहे। उनजो रीज़न इहो आहे त मतिलबु अगरि तव्हां 18 कलाक बीठा आहियो, कमु था कयो नॉन स्टॉप, त तव्हांजी हिकिड़ी साइड त सॼी वठिजी थी वञे पई, या त तव्हां जेकॾहिं सुम्हो था, तव्हांजो कोई पोस्चर अगरि निंड में अजीब थी थो वञे, तॾहिं बि थी थो वञे, त छा करणु खपे? हिन जा रीज़न्स छा आहिनि, मतिलबु क्योर छा आहे? बिल्कुलु, शैटिका अर्कुन निसा जो सूर आहे। उन हिकु त सभिनी खां पहिरियों जेको चेल जो सूर आहे, चेल जे सूर जा केरनि इलाही सारा रीज़न्स आहिनि। सभिनी खां टॉप न्यूट्रिशनल डेफिशिएंसी, कैल्शियम लो, विटामिन डी जी कमी, इहे 2 फैक्टर्स आहिनि। उन सां चेल जे सूर सां गॾु गॾु ॼंघुनि में सूर, गोॾनि में सूर, जोड़नि हर जोड़ में सूर ऐं थकावट। पोइ अगरि जेकॾहिं उहो 8-10 कलाक लगातार ऑफिस में कमु कंदड़ आहे ऐं उहो कमी बि पूरी नथो करे, त उनखे अॻिते हली करे पहिरियां थींदो हल्को फुल्को सूर, उनजो उन एहतियात न कयो, वरी उन खां बाद उनजी पठनि खे छिक थींदी, उहो आहिस्ता आहिस्ता शिदत वधंदी। हाणे हुन नस खे दबाव मतिलबु करणु शुरू करे छॾियो आहे, हाणे उनजे सूर जी शिदत वधंदी ऐं उहो पोइ टंगुनि में अचणु शुरू थी वेंदो। अञा बि अॻिते हलूं त पोइ उहो हिकु पैर में कमज़ोरी, पेशाब पाखाने ते कंट्रोल ख़तमु, ऐं बिल्कुलु टंग लड़की पए या हिकु टंग मां पूरी सेंसेशन महसूस ई न थिए कि हे मूंखे पैर मुंहिंजो आहे बि की न। त अगरि तव्हांखे थोरो बि सूर थिए थो, तव्हां पंहिंजी कैल्शियम विटामिन डी जी इनटेक रखो, ग़िज़ाइयत में उन शइ जी कमी खे पूरो कयो अगरि उहा कमी निकिरे थी त, ऐं
थोरो घणो तव्हां मालिश सिकाई इहा शइ कयो ऐं लंबे अरसे ताईं वेहण खां थोरो परहेज़ कयो। बाइक ते अक्सर 2-2 3-3 कलाक जो लंबो ट्रैवल हूंदो आहे ऐं स्पीड ब्रेकर वो चीज़ असां रिकमेंड कंदा आहियूं बिल्कुलु। ऐं रोड तव्हांखे ख़बर आहे कराची जा छा इलाही जॻहियुनि जा ख़राबु आहिनि, त उनमें छा हर उन सां ब्रेक सां जंप सां तव्हांजी स्पाइन में इंजरी ईंदी रहंदी आहे ऐं पोइ अॻिते हली करे इहा प्रॉब्लम कंदी आहे। ऑफिस में वेठा आहियो त कुझु वेहण जी बि न हिकु टेक्निक चवंदा आहियूं, त तव्हां पंहिंजो बिल्कुलु अगरि वेठा आहियो त बिल्कुलु पंहिंजी बैक सीट खे बिल्कुलु मिलाए करे सपोर्ट सां वेहो। अगरि टेबल ते वेठा हो त टेबल थोरो मथे खणी अचो या पंहिंजी कुर्सी खे हेठि करे वञो। असां छा कंदा आहियूं इलाही फॉरवर्ड अची ऐं पोइ हीअं झुकी करे कमु कंदा आहियूं, या हर कंहिंजी आदत हीअं झुकी करे कमु कंदा आहियूं ऐं इतां खां तव्हांजो तोड़ फोड़ वारो निज़ाम शुरू थी वेंदो आहे। जेकॾहिं सोफ़नि ते बि वेहंदा त हीअं थी वेंदा आहियूं थोरी देरि लाइ, भाई पोस्चर त पंहिंजो सही रखो, स्पाइन त सिधी कयो पंहिंजी। बिल्कुलु बिल्कुलु। सुम्हण जो तरीक़ो सही न आहे, सुम्हूं था त असांखे मोबाइल हथ में आहे, सॼो ॾींहुं मोबाइल हथ में आहे बल्कि, ऐं वरी ग़िज़ा माशाल्लाह इहो आहे। ऐं लगातार कमु करण खां पोइ उहा कमर खे रेस्ट बि नाहे ॾियणी। जीअं ड्राइविंग आहे त ड्राइवर्स जेके आहिनि उहे वीचारा अलाए काॾां जो काॾे हिकिड़े वरी 2 कलाक जी रेस्ट खां पोइ इन्हनि सभिनीनि वजूहात सां तव्हांजो चेल जो सूरु वधंदो। ऐं ॿियो हिकदमि ग़लति पोस्चर में तव्हां हेठि झुकियो, तव्हां वज़न खयो, तव्हांखे तरीक़ो न आहे ख़बर, हिकदमि तव्हां झटको जेको ईंदो आहे न चेल में ॾाढो किनो ख़तरनाक वारो ईंदो आहे, झटके सां मुहरा स्लिप थी वेंदा आहिनि बिल्कुलु तव्हांखे सिवियर। ऐं उनजो ॾिसो शुरू वारे त टाइम में न त तव्हांखे कंहिं दवा जी बि ज़रूरत न आहे पवंदी, थोरो रेस्ट सां ऐं थोरो घणो मालिश जेल सां तव्हां 100% ठीकु पंहिंजो पोस्चर सही कयो। अगेन इनमें बि एक्सरसाइज़ जो रोल आहे, इलाही ज़्यादा ज़रूरी आहे। तव्हांखे उहा शइ अॻिते वञण खां तव्हां ऑफिस वर्कर्स जे लाइ बि ईअं त हिकु एक्सरसाइज़ आहिनि, इलाही सारियूं कुझु आहिनि, उहो मौजूदु सां गाइड बि कंदा आहियूं, उनखे ॿुधाईंदा आहियूं त 1-2 कलाक थी वियो थोरा बीही रहो ऐं उहा वर्जिश कयो। हार्डली उहा 3 खां 5 मिंट जी वर्जिश आहे, वरी तव्हां वियो ऐं पाणी घणे खां घणो पीओ, हाइड्रेट कयो पंहिंजो पाण खे, छो जो पठनि जी छिक जे लाइ उनजी पठनि जी हाइड्रेशन तमामु ज़रूरी आहे। सही। अच्छा कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, ख़ैर गर्मियूं आहिनि पर गर्मियुनि खां अलावा बि कोई बि मतिलबु सीज़न हुजे त हिकिड़ी शइ फील थींदी आहे त भले तव्हां बिल्कुलु ठीकु हुजो, तव्हांखे ज़ुकाम बि न हुजे, सडन तव्हांखे फीलिंग ईंदी आहे, तव्हांखे उन बि न हुजे, सडन तव्हांखे हिकिड़ी फीलिंग ईंदी आहे तव्हांजो गलो तव्हांजो वात एॾो ड्राई थी वियो आहे जो तव्हां ईअं गीत ॾियो त तव्हां उहो बि नथा ॾेई सघो, ऐं पाणी जेको पियो था त उहो बि ॼण एॾो अजीब फीलिंग थींदी आहे तव्हांखे पाणी पीअण में, उनजो छा कॉज़ आहे? इन जो मतिलबु इहो ई आहे त अञा बॉडी तव्हांखे केतिरा अलामात ॾिए त भई तव्हां पाणी पीओ, ख़ुदारा पाणी पीओ। असांखे जॾहिं हालांकि त ॾिसो पाणी जो कोई टाइम न आहे, तव्हांखे हर कलाक 2 कलाक खां पोइ तव्हांखे पाणी पीअणो आहे। असां लगातार इवन हाणे ॾिसो अगरि 2 कलाक असां लगातार ॻाल्हायूं त असांजो गलो एयर जो पैसेज आहे, असां हवा बि खाइणु शुरू करे छॾींदा आहियूं, उनजो गुज़र थींदो आहे त गलो ख़ुश्क थींदो। विच में 2-3 ढुक पाणी जा इंसां ई तव्हांखे उहा तव्हांजी ड्राइनेस वारी थ्रोट तव्हांजी ड्राई, ऐं उनखे अगरि तव्हां पाणी या कोई अहिड़ी शइ इनटेक न कई लिक्विड जी, अॻिते हली तव्हांजी ड्राइनेस सां खंघि शुरू थी वेंदी ऐं उन खंघि खां पोइ तव्हांखे वरी ज़ुकाम, मतिलबु तव्हांजी बॉडी जेका आहे डिहाइड्रेटेड आहे। इहो डिहाइड्रेशन जो हिकु पाणी खे घुरण जी जिस्म जो हिकिड़ो टेल साइन आहे, त पाणी पीओ, ख़ुदा पाणी पीओ। पाणी बि माण्हू जेकॾहिं पीए थो त उहो बि मतिलबु जेतिरो हाणे चवंदा आहिनि त ॾींहं में तव्हां 8 गिलास पियो, हाणे 8 गिलास नथा पी सघजनि, या त कराची जो पाणी बि अहिड़ो आहे, पोइ लीटर 2 दफ़ा पीओ 8 गिलास थी विया। मतिलबु कमी कीअं त पूरी करणी आहे, पाणी नथो वणे तव्हां उनमें कोई हो पी छॾियो, मतलब कुछ भी उनमें उनजो टेस्ट चेंज करे था वो पियो, कुछ जूसेस ठाहे करे पी छॾजनि या मतलब तव्हां CAC पियो, तव्हां ORS पियो, तव्हां अगर डायबिटिक ना आहियो शरबत पी सघो था, हुनजी कोई न्यूट्रिशन वैल्यू ना है शरबत जी, पर जस्ट उन बहाने तव्हां कुछ पानी त पीअंदो, हाइड्रेट त कंदो। सही, पर पानी इलाही पियो, हींअर त इलाही पियो, मां बि तव्हांखे इहो ई चवंदसि त पानी हीट स्ट्रोक अचण वारो आहे, गर्मी इलाही ज़्यादा आहे, पानी तमामु ज़रूरी आहे। ख़ुदा न ख़्वास्ता जीअं हाणे हीट स्ट्रोक जे बारे में तव्हां ॻाल्हि कई, सडन हिकदमि गर्मी वधी थी वञे, हीट स्ट्रोक थिए थो,
उनखे जेको आहे पंहिंजो पाण खे केयर करण लाइ छा करणु खपे? तव्हां अगरि घणी देरि तव्हांखे उस ते रहणो पवे थो, ॿाहिरि ओपन एयर में उस ते कमु करिणो पए थो, पाण सां गॾु वाटर बॉटल खणी वञो, पंहिंजो पाण खे हाइड्रेट कयो, शेड यूज़ करे सघो था, अम्ब्रेला या छटी असां उनखे चवंदा आहियूं। मोटा इलाही मोटा कपिड़ा न आहिनि पाए वञणा, ऐं तव्हां जेको आहे सो बार बार तव्हां फेस वॉश करे सघो था। जे तव्हांखे इलाही ज़्यादा गर्मी थिए थी, जीअं ORS जी ॻाल्हि थी या CAC जी ॻाल्हि थी, तव्हां सम्झो था त हीट स्ट्रोक जी वजह सां कोई अहिड़ी कॉम्प्लिकेशन न थिए जो तव्हांखे एमरजेंसी वञिणो पए, उनजो पहिरियों स्टेप आहे पंहिंजो ब्लड प्रेशर मथे करणु। ब्लड प्रेशर लो थींदो, हीट स्ट्रोक सां माण्हू बेहोश छो थींदो आहे? एक्सट्रीम डिहाइड्रेशन, जिस्म मां रगुनि जे अंदरां पाणी बिल्कुलु ख़तमु, त दिमाग़ ते काॾां उहो खून, मतिलबु डिहाइड्रेशन सां BP जो हिकिड़ो कट ऑफ हूंदो आहे, अगरि 80 खां हेठि आयो त उहो गुर्दे जे तरफ़, दिमाग़ जी तरफ़ खून जी सप्लाई ॾियणु बंदि करे छॾींदो, उनमें बंदो बेहोश ई थींदो आहे। ऐं अगरि उनजो ड्यूरेशन लंबो हुजे त पोइ न बहितर थियण वारा इरिवर्सिबल चेंजिस अचणु शुरू थी वेंदा आहिनि। तॾहिं हीट स्ट्रोक जो पेशेंट ईंदो, सभिनी खां पहिरियों स्टाफ असां ड्राउज़ी आहे, मुंहुं सां पी नथो सघे, या त NG ट्यूब विझी उतां हाइड्रेट करणु शुरू करे छॾंदा, या 2-2 3-3 कैनुला विझी उतां असां हाइड्रेट कंदा। उनजो ट्रीटमेंट इहो आहे त कोल्ड सेलाइन या कोल्ड उन सां ई तव्हां उनखे हाइड्रेट कयो। त छो न इहा शइ पहिरियां कजे, त तव्हां जाॻो था, तव्हां ख़बर आहे तव्हां उस ते बीठा कमु कयो था, त पाणी पीओ, न 10-12 लीटर बि पीता नुक़सान न आहे, उहो उस तव्हां पसीने सां उहो निकिरी वेंदो। ठीकु आहे। डॉक्टर साहब, हिकिड़ो कॉमन सवाल मां करणु चाहींदसि। जी जी बिल्कुलु। हिकिड़ो फीमेल्स में हिकिड़ो प्रॉब्लम इहो थींदो आहे, मतिलबु हर 5 मिंटनि में यूरिनेशन, हर 5 मिंटनि में यूरिनेशन, उनजो छा रीज़न आहे? इन्फेक्शन। ऐं जेकॾहिं इन्फेक्शन न आहे त पोइ छा रीज़न आहे? अगरि इन्फेक्शन आहे त सम्झो मिसाल जे तौर ते तव्हां हिकिड़े थधे इलाइक़े में वेठा हो, हिते AC इलाही तेज़ आहे, मिसाल इलाही ज़्यादा आहे, त सर्दियुनि में ॾिसंदो न तव्हां पेशाब बार बार ईंदो आहे, छो जो उन अंदरि जो थर्मो रेगुलेटरी मैकेनिज़म छा आहे त उहो कोल्ड खे मतिलबु कॉम्पनसेट करण जे लाइ एक्स्ट्रा पाणी खे जिस्म में शरियाननि में उहो कंदो आहे, त जीअं उहो पाणी एक्स्ट्रा पेशाब। गर्मियुनि में पेशाब इलाही घटि ईंदो आहे, सर्दियुनि में पेशाब बार बार ईंदो आहे। शुगर जो मरीज़ आहे, उनखे पेशाब बार बार ईंदो आहे। ॾिसो शुगर छा, पेशाब जे ज़रिए शुगर निकिरंदी आहे, त उहो पाण सां गॾु पाणी खणी वेंदी आहे। त इहे 2-3 कॉमन रीज़न आहे। शुगर आहे, शुगर अनकंट्रोल आहे, इलाही ज़्यादा थधिकार आहे, सर्दी आहे, थधि लॻल आहे, बिल्कुलु मतिलबु सेहतमंद आहे, ठीकु ठाकु आहे, उन खां बावजूद बि कुझु औरतूं जेकॾहिं शिकायत कनि थियूं त भई हर 5 मिंटनि में असांखे यूरिनेशन थिए थी, या जेकॾहिं वॉशरूम वञूं था, अञा कमरे में अचूं था, वरी हिकदमि असांखे अर्ज थिए थी, ड्रिबलिंग थिए थी, उनजो छा रीज़न आहे? अगरि जेकॾहिं उहा एल्डरली आहे, 4-5 ॿार पैदा थी चुका आहिनि, त उहा हर दफ़ा उनजा ॿार नॉर्मल रस्ते खां थिया आहिनि, त उनजा पेशाब जो मसानो कमज़ोर थी सघे थो, त हू उन पेशाब खे रोकण जी सलाहियत कमज़ोर आहे उनजी, त हुनमें थोरो बि जमा थींदो न, त हुनखे ईअं लॻंदो त मुंहिंजो मसानो फटे थो, त हू बार बार वेंदी। ऐं जेकॾहिं अगरि असां ॻाल्हि कई त डायबिटीज़ बि न आहे, हुनखे शुगर बि न आहे, हो जेको आहे सो मतिलबु कोई प्रेगनेंसी या अहिड़े कंहिं मरहले खां उहो नाहे गुज़री, अगरि यंग फीमेल आहे, कोई सर्दी बि न आहे, ॿिया कहिड़ा कोई फैक्टर्स न आहिनि उनजा, ऐं उनजे बावजूद बि उनखे बार बार हिकु स्ट्रेस आहे, सम्झो था न, असां काॾे वञूं था, असांखे काॾे वञिणो आहे, असांखे बार बार वॉशरूम अचणु शुरू थी वेंदो, पंहिंजो हिकिड़ो अंदरि जो सम्झो हिकिड़ो न सिंपथेटिक ऐं पैरासिम्पथेटिक उहे मिली करे कोऑर्डिनेशन सां पेशाब ते कंट्रोल कंदा आहिनि। स्ट्रेस में स्ट्रेस हार्मोन जी वजह सां यूरिन बार बार बि अची सघे थो या न बि अची सघे थो। ऐं कुझु असां फीमेल जी ॻाल्हि कई न, कुझु इलाही कुझु कंडीशन में तव्हांखे पेशाब रोकण जी सलाहियत न आहे हूंदी, तव्हांजी मसाने जे अंदरि नस जी कोई अहिड़ी कोई ऑपरेशन थी आहे, या चलो कोई अहिड़ी शइ आहे त उहो नथी रोके सघे, पोइ उनजे लाइ कुझु न पेशाब रोकण जूं एक्सरसाइज़ असां ॿुधाईंदा आहियूं। अच्छा। ऐं थोरे अरसे जे लाइ हुनखे चवंदा आहियूं थोरो पाणी जी मिक़दार घटि कयो, ऐं कुझु टेस्ट कराए ॾिसंदा आहियूं त कहीं हुनखे इन्फेक्शन त न आहे, छो जो जेसि ताईं तव्हां टेस्ट नथा करायो तव्हांखे ईअं ख़बर न, सब क्लिनिकल UTI हूंदो आहे। असां पब्लिक प्लेस ते आहियूं, कहिड़ी जॻह ते वॉशरूम यूज़ था कयूं जेको अनहाइजेनिक हूंदो आहे, त तव्हांखे हर दफ़ा साड़ो न आहे हूंदो, या तव्हांखे हर दफ़ा सूर न आहे हूंदो, हर दफ़ा बुखार न आहे हूंदो, पर तव्हां अंदरि इन्फेक्शन कैरी कंदा
उनजे लाइ बि तव्हांखे टेस्ट कराए पोइ उन शइ खे रूल आउट सही। करिणो पवंदो आहे त इहो वाकई में इन्फेक्शन आहे सही। ऐं कुझु ॿिया अल्ट्रासाउंड वग़ैरह त कंहिंखे किडनी जो स्टोन हूंदो उन में बि बार बार पेशाब ईंदो आहे त इहे साॼा सिम्टम्स मतलब कोई भी थी सके तो उन जो बिल्कुलु। रीज़न कोई भी थी सके तो अच्छा थैंक यू डॉक्टर साहिबा। अच्छा हिकिड़ो कॉमन फैक्टर आहे जेको नंढे खां वठी वॾे ताईं असांखे नज़र अची रहियो आहे अॼुकल्ह जे दौर में। जीअं त मां ॻाल्हि कई त सवेर बि त ॿारनि में अग्रेसिवनेस तमामु घणी आहे। हाणे असांजे मुआशरे जे अंदरि डिप्रेशन जा शिकार तव्हांखे 95% इलाही अञा फिगर मथे खणी अचो थोरी इलाही ज़्यादा आहिनि। 100% हूंदा 100% हूंदा। कुझु छुपियल लिकियल हाँ, कुझु पर ज़ाहिर एंज़ाइटी डिप्रेशन हर कंहिंजे अंदरि आहे। कंहिंखे आहे, बिल्कुलु कुझु सेल्फ कंट्रोल आहे त कुझु कंट्रोल कनि था त कुझु में हर सेल्फ कंट्रोल दफ़ा डिप्रेशन ऐं एंज़ाइटी खे कंट्रोल करण जे लाइ असांखे एंटी डिप्रेसेंट जो सहारो वठणु बिल्कुलु बि न, घुरिजे बिल्कुलु बि या न। असांखे पंहिंजो एनवायरनमेंट चेंज करणु घुरिजे। इनमें न कुझु क्राइटेरिया आहिनि किरण अगरि तव्हांखे 15 ॾींहं खां घटि वक़्तु ताईं तव्हांखे अलामात रहनि था ऐं उहे परसिस्टेंट आहिनि तव्हां उनमें डाइवर्जन टेक्निक सां उन मां तव्हां नथा निकिरी सघो। जीअं मिसाल जे तौर ते कोई बिज़नेस में लॉस थी वियो विदिन 15 डेज़ उहो बहाल थी वियो मूंखे उन पैसा ॾेई छॾिया मां बिल्कुलु हैप्पी मुंहिंजो उहो सोचो 2 करोड़ जो नुक़सानु जेको थियो जंहिंसां मुंहिंजो सम्झो मतिलबु बिल्कुलु मां अहिड़ी मुंहिंजी हालत ऐं हाणे शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूंखे त उनमें कंहिं मेडिसिन जी ज़रूरत न आहे पवंदी। ऐं ॿियो भले 15 ॾींहं खां ज़्यादा थी थो वञे तव्हांजो वक़्तु ऐं उहो आहे एतिरे माइल्ड स्टेज ते उनजो कोई तव्हां न हिकिड़ो डिप्रेशन जो असेसमेंट स्केल आहे। तव्हां क्लिनिक में अगरि पेशेंट ईंदो आहे न तव्हां उहो असेस कंदव त कहिड़े पेशेंट खे दवा जी ज़रूरत आहे कहिड़े पेशेंट खे दवा जी ज़रूरत न आहे। जीअं अगरि कंहिं नंढड़ी ॻाल्हि सां ऐं उहो एतिरे स्टेज ते आहे असां चऊं कुझु इन रूटीन खां थोरो पंहिंजो रूटीन चेंज कयो घर में लगातार वेठी आहे थोरो स्पोर्ट्स कयो जिम कयो थोरो ॿाहिरि वञो फ्रेंड्स सां मिलो पढ़ाई शुरू कयो कुझु कंहिं न कंहिं शइ में पंहिंजो पाण खे इंगेज कयो या दोस्त सां गपशप कयो थोरो माहौल जंहिं माहौल में आहे उन माहौल मां निकिरो त उहा शइ बग़ैर दवा जे बि ऐं कॾहिं कॾहिं असां साइकोथेरेपी चवंदा आहियूं वेही करे उन सां अधु कलाकु 15 मिनट्स असां उन सां ॻाल्हाईंदा आहियूं छा प्रॉब्लम आहे ॿुधायो तव्हां मूंखे पंहिंजो दोस्त सम्झो तव्हांखे कोई मां नुक़सानु न पहुचाईंदमि मां तव्हांजे लाइ ग़ैर आहियां तव्हां मूंसां शेयर करे सघो था पोइ ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में उनजे अंदरां उहे ॻाल्हियूं कढी त जेका उनखे परेशान करे थी ऐं उनखे इहा तसली ॾियारियो त हे उनजो हल कॾहिं न हिकु इंसान जो ज़हन उनजे नतीजे ताईं न पहुची सघंदो आहे ऐं हू पंहिंजी फैमिली सां उहा ॻाल्हि शेयर न करे सघंदो उहो अंदरि अंदरि घुटिजंदो आहे त पोइ उनखे ॻाल्हियुनि सां ई जॾहिं उहा शइ ठीकु थी वञे त उनखे दवाउनि जी ज़रूरत न आहे हूंदी। सही थैंक यू सो मच डॉक्टर साहिबा तव्हां सां इलाहियुनि टॉपिक्स ते डिस्कस कयो ऐं मूंखे उमेदु आहे त मुंहिंजे व्यूवर्स खे बि शो पसंदि आयो हूंदो ऐं तव्हांखे काफ़ी हद ताईं काफ़ी शयुनि जी अवेयरनेस थी हूंदी असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त डिफरेंट टॉपिक्स ते असां डिफरेंट गेस्ट सां ॻाल्हायूं सो थैंक यू सो मच वंस अगेन फॉर कमिंग ऐं कोई मैसेज ॾियणु चाहींदव? पंहिंजो रूटीन सही मतिलबु सभिनी खां इम्पोर्टेंट सो न्यूरोलॉजिकल हुजनि मसइला नॉन न्यूरोलॉजिकल हुजनि या जंहिं जे तव्हां पंहिंजो रूटीन में रहंदो न तव्हां हर बीमारी सां पाक हूंदो। सही जीअं तव्हां ॻाल्हि कई एप्पल सुबुह जो खाइण सां सवेरे फजर में उथो नमाज़ पढ़ी पंहिंजे ॾींहं जी शुरूआति कयो नाश्तो वाश्तो करे पंहिंजी जॉब ते अचो उनखां बाद में पंहिंजी टाइम थी विच में कुझु स्नैक्स मंझंदि जी मानी वापसि अची कलाकु ॾेढ पंहिंजो आरामु कयो मोबाइल जो इस्तेमालु घटि थोरो फिज़िकल एक्टिविटी रूटीन में कयो त तव्हां इनशाला ब्लड प्रेशर अगरि आहे त उनजी दवा खाओ त तव्हां हर इनशाला अॻिते जी डिवेस्टेटिंग कॉम्प्लिकेशन सां बचंदो ऐं सेहतमंद ज़िंदगी इंशाल्लाह थैंक यू सो मच डॉक्टर साहिबा जी व्यूअर्स आई होप त तव्हांखे जो शो पसंदि आयो हूंदो इंशाल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।